अस्सलामुअलैकुम दिस मॉर्निंग विथ आवाज़ मां मुबशिर हुसैन ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे सबा आपड़ो जेके अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु जे नए प्रोग्राम सां गॾु नए उनवान सां गॾु नई सुबुह सां गॾु हिन ताज़गीअ जो अहसासु ॾियारींदे असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं ऐं अॼु असां तव्हां सां उहा ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका अव्हांजे दिलनि जी ॻाल्हि आहे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कंदासीं, अहिड़ा मौज़ू बि असां तव्हां सां डिस्कस कंदासीं जेके असां सम्झूं था त तव्हां ताईं पहुचाइण इलाही ज़्यादा ज़रूरी आहिनि। हिकु नई सुबुह सां गॾु सुबुह जी आगाज़ हिन शेर सां त तूं त मिलंदो रहंदे ख्वाबनि में, तूं त मिलंदो रहंदे ख्वाबनि में, को थो चवे कॾहिं निंड में कॾहिं ओजागनि में, को कीअं थो चवे को कीअं थो चवे सबा को कीअं थो चवे। वाह वाह मुबशिर। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, सवाब जो सलाम तव्हांखे क़बूल हुजे ऐं मूंखे उम्मीद आहे अल्लाह खां दुआ आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, खैर ऑफिस सां हूंदा ऐं टीवी जे साम्हूं वेठा हूंदा। असीं तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं मॉर्निंग विथ आवाज़ में, आवाज़ टीवी ते नवां टॉपिक्स खणी करे। ऐं जीअं मुबशिर हिकिड़ी सुठी शुरूआत कई आहे, सुठे शेर सां शुरूआत कई आहे। शुरूआत ॾींहं जी अगरि सुठी थिए त सॼो ॾींहुं असांजो हिकिड़ो इहो मिथ ठही वई आहे या वरी असांजो हिकिड़ो माइंड सेट आहे त अगरि असांजे ॾींहं जी शुरूआत सुठी थींदी त सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। ऐं अगरि असीं कंहिं कम जे पोयां कंहिं शइ जे पोयां लॻी वञूं त हिकिड़ो ॾींहुं न उनखे महीना भर लॻी वेंदा आहिनि त असांखे हासिल थिए। कॾहिं कॾहिं उहा शइ असांखां एॾो परे हली वेंदी आहे जो असीं चवंदा आहियूं हाणे पॉसिबल न आहे, हाणे असांखे इहा शइ हथ न ईंदी। उन्हनि सभिनी शयुनि खे अगरि काउंट कंदासीं त उन में मेन हिकिड़ी शइ आहे जंहिंजे पोयां हर इंसान लॻी पियो आहे ऐं हर इंसान उनखे हासिल करणु चाहे थो। कुझु माण्हू हासिल बि करे चुका आहिनि, कुझु माण्हू हासिल करण में लॻा पिया आहिनि। हर इंसान उन ई जुस्तजू में लॻल आहे त असांखे इहा शइ हासिल थी वञे त असांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। मां मुबशिर खां ज़रूरु पुछणु चाहींदमि त उहा शइ कहिड़ी आहे, तव्हां गेस कयो अॼु। हाँ, थोड़ो तव्हां मूंखे मुश्किल में ज़रूरु विझी छॾियो आहे। मूंखे न आहे ख़बर उहा शइ कहिड़ी आहे, लेकिन खोड़ सारा पॉइंट्स अहिड़ा आहिनि जेके अक्सर औकात असांजी नज़रुनि मां गुज़रंदा आहिनि ऐं असां ॾिठो आहे बाज़ औकात उहे सही बि हूंदा आहिनि, बाज़ औकात उहे ग़लति बि हूंदा आहिनि। जेकॾहिं मां सभा सही गेस करे रहियो आहियां त हे जेके अक्सर मामलात हलंदा आहिनि सोशल मीडिया वग़ैरह ते, को इल्ज़ाम लॻंदा आहिनि, स्कैंडल्स वग़ैरह, तव्हां इन बारे में त कोई इशारो नथा ॾियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं स्कैंडल थींदो छो आहे, स्कैंडल जी वजह छा आहे, हर इंसान खे छा खपे थो, हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी खे फैसिलिटेट करण लाइ छा खपे थो ऐं असीं जंहिं जुस्तजू में लॻल आहियूं उहो छा आहे। सिर्फ़ु सिर्फ़ु पैसो, दौलत। ऐं ईअं छो आहे? दौलत सां ई त ज़िंदगी नथी हले, ज़ाहिर रिश्ता बि आहिनि। दौलत खे हासिल करण लाइ असीं रिश्तनि खे भुली वञूं था। दौलत खे हासिल करण लाइ असीं उहे शयूं बि करे विहंदा आहियूं, उहे फ़ैसिला करे विहंदा आहियूं या वरी उहे क़दम खणी विहंदा आहियूं जेके न करणु खपनि, जेके कम असांखे न करणु खपनि। असीं पाण खे रोकियूं उन सां खोड़ सारियूं शयूं असां खां हली वेंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं एहसासु ख़तमु थी वेंदो आहे, सभ खां पहिरीं असां मां मोहबत ख़तमु थी वेंदी आहे, दोस्ती पंहिंजी जाइ ते, पर हर शइ ख़तमु थींदे ॾिसंदा आहियूं। ऐं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे हासिल करण लाइ कंदा आहियूं। इन खां पोइ जेके स्कैंडल्स असां लाइ ठही वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे फेस करण लाइ उहा ई वरी दौलत खपाईंदा आहियूं। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। ॻाल्हि इहा आहे त हींअर इहा मिथ फैलिजी वई आहे या अक्सर औकात असां सभिनी जे ज़हननि में इहा ॻाल्हि वेहिजी वई आहे त पैसो ई ज़िंदगी आहे, लेकिन ईअं न आहे। पैसो ज़िंदगी न आहे। खोड़ सारा तव्हांजी ज़िंदगीअ जा ॿिया अंसर आहिनि जेके अव्हांखे ज़िंदा रहण ते मजबूर कंदा आहिनि। असीं जाखोड़ कयूं पिया, हर इंसान, इन में को शक न आहे त ज़िंदगी जो इम्पोर्टेंट हिसो पैसो बि आहे, पैसे खां सवाइ ज़िंदगी न आहे। इहो त मुमकिन थी थो सघे, लेकिन पैसो ई ज़िंदगी आहे इन फ़लसफ़े ते ज़िंदगी नथी गुज़ारे सघिजे। ऐं यकीननि हर माण्हू जाखोड़ कंदो आहे, कोशिशि कंदो आहे, महिनत कंदो आहे त हुनजो लाइफ स्टाइल बहितर थिए, हुनजी ज़िंदगी बहितर थिए। बाज़ औकात इंसान इन लाइफ स्टाइल खे बहितर करण जे लाइ खोड़ सारी ॿियनि शयुनि में लॻी वेंदा आहिनि ऐं उहे ॿियनि शयुनि सां मुराद इहो आहे त उहे ग़लति कमु करणु लॻंदा आहिनि। उहे कुझु ॿ नंबरी वारा कमु लाइक करप्शन करणु लॻी वेंदा आहिनि या वरी कुझु अहिड़ा कम जेके उन्हनि खे न करणु घुरिजनि। मतिलबु उहे हिलाल कमाईअ खां हराम कमाईअ ते कन्वर्ट थी वेंदा आहिनि। ऐं बुनियादी तौर ते इहा ॻाल्हि आहे हिर्स जी। इंसान जे अंदरि हिर्स सवा इलाही ज़्यादा वधी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां जेको आहे हराम कमाई करे 500 रुपया कमाया आहिनि त ॿिए ॾींहुं तव्हांजो दिलि कंदो हाणे तव्हां 1000 रुपयो कमायो,
जॾहिं तव्हां 1000 ते पहुचंदो पोइ इहा स्पीड तव्हांजी लखे में थी वेंदी, लखनि खां पोइ तव्हां करोड़नि जो सोचींदो, करोड़नि खां पोइ तव्हां अरबनि जो सोचींदो। ऐं इहो बुनियादी तौर ते तव्हां कमाए त वेंदो, लेकिन यादि रखिजो उहा कमाई हराम में रहंदी। ऐं यकीननि इहा ॻाल्हि असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं बि आहिनि, तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं त जेके हराम जी कमाई आहे उहा जंहिं तरीक़े सां ईंदी आहे उन ई तरीक़े सां वापसि वेंदी आहे। यानी जेकॾहिं तव्हां हराम कमायो था पिया त उहा तव्हांजी ज़िंदगी में प्रॉब्लम क्रिएट कंदी, तव्हांजे घर में बीमारियूं हूंदियूं, तव्हां वटि पैसो ईंदो लेकिन उहो कीअं ख़र्च थो थिए, काॾे वञे थो, तव्हांखे का ख़बर न पवंदी, हिसाब किताब जी ख़बर न पवंदी। त इन करे असांजी सोच इहा हुजणु घुरिजे, असांजी ज़िंदगी जो फ़लसफ़ो इहो हुजणु घुरिजे त भले महदूद कमायूं लेकिन हिलाल कमायूं, ताकी जेको पैसो अचे उहो असांजी ज़िंदगी खे ख़ुशहाल रखी सघे। तव्हां ॾिसो अॼुकल्ह जी ज़िंदगीअ में जंहिं वटि साइकिल आहे उहो मोटरसाइकिल वारे खे ॾिसी करे कोशिशि कंदो आहे त मूं वटि मोटरसाइकिल अचे, मोटरसाइकिल वारो कोशिशि कंदो आहे त मूं वटि कार हुजे, कार वारो ॾिसी करे चवंदो आहे त मूं वटि लैंड क्रूज़र हुजे, 4x4 हुजे। वरी उन जा अलॻि ख़्वाब आहिनि, जॾहिं 4x4 वारी ज़िंदगीअ ते पहुचंदो आहे त उन जा अलॻि डिफरेंट ख़्वाब हूंदा आहिनि त ज़िंदगी रुकी नथी सघे, ज़िंदगी हलंदी रहंदी आहे। लेकिन छा ई सुठो थिए इहे सभु कामयाबियूं तव्हांखे वक़्त सां गॾु मिलनि। ऐं यकीननि हर इंसान जो वक़्तु ईंदो आहे, हर इंसान जो वक़्तु ईंदो आहे उन जी क़िस्मत जे मथां जेको कुदरत जी तरफ़ां लिखियलु हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजो वक़्तु अची वियो, जेकॾहिं तव्हांजे नसीब में लिखियलु आहे त उनखे केर बि रोके नथो सघे। उहो सभा पंहिंजी ॻाल्हि आहे। मूंखे ॿुधायो जेकॾहिं तव्हांखे कोई ईअं करोड़ रुपया लभिजी वञनि, तव्हां भला छा कंदो, तव्हांजा छा एम्स आहिनि ज़िंदगीअ जा? पहिरीं ॻाल्हि त इहा मुबशर त करोड़ रुपयो कोई रखंदो न मुंहिंजे लाइ। अच्छा, वरी बि कोई ईअं हलंदो हा, फिरंदो रोड अगरि ते? करोड़ न, पोइ मूंखे 4-5 करोड़ त खपनि, जंहिंसां मां पंहिंजी लाइफ खे सेट करे सघां। ओके। हिकिड़े करोड़ मां कुझु बि नथो थिए, अॼुकल्ह 1000 रुपए मां कुझु नथो थिए त करोड़ छा कंदो? सो करोड़ अगरि मिले बि त मां हुन मां सुठी लग्ज़री गाॾी वठणु चाहींदमि पंहिंजे लाइ, छो त घर मूं वटि आहे अल्हम्दुलिल्लाह, गाॾी बि आहे, पर हिकिड़ी ॿी गाॾी अगरि लग्ज़री गाॾी सुठी गाॾी हुजे त छा न ॻाल्हि थी वञे। अगरि तव्हां खे कुझु पैसा मिलनि, हा, चलो मां क़ीमत नथी ॿुधायां कि केतिरा पैसा, मां डिजिट्स में नथी ॿुधायां, पर तव्हांखे अगरि कुझु पैसा मिलनि छा छा कंदा? हा, पैसनि जी ॻाल्हि अची करे नाज़रीन असांजे वात में न पाणी अची वेंदो आहे। यकीननि ॻाल्हि आहे, पैसो इम्पोर्टेंट आहे, कम बि असां बि पैसनि लाइ कमु था कयूं। ऐं सभा वारी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त फी ज़माना करोड़ रुपयनि जी बि हाणे वैल्यू न रही आहे, त इंसानु चाहींदो आहे ज़्यादा खां ज़्यादा पैसो अचे। पहिरीं ॻाल्हि त इहा, जेतिरो बि पैसो अचे दुआ इहा ई कंदा आहियूं त हिलाल तरीक़े सां अचे, पंहिंजी महिनत सां अचे, मेरिट ते अचे। जेको असां पंहिंजो कमु ॾेखारियूं था पिया, जेको असां डिलीवर कयूं था पिया, उन जे मुताबिक़ पैसो मिले त उन पैसे में मज़ो बि ईंदो आहे। यकीननि अलाह साईं जो शुक्र आहे, वालदेन जे तरफ़ां घर मिलियल आहे, वालदेन गॾु आहिनि, इन खां वॾी का नेमत नथी थी सघे। ऐं ज़िंदगीअ में बिल्कुलु मुबशर, मां हिते तव्हांखे रोकींदमि। हा, हाणे ॾिसो, पीमा जी ॻाल्हि आई ऐं पीमा असांखे ॾींदो आहे, उन्हनि जो फर्ज़ आहे, उन्हनि जो असांजो बि हक़ आहे ऐं असांजा बि कुझु फर्ज़ आहिनि। इन ते नथा वञूं, असांखे पीमा घर त ॾिनो, पर असीं पाण छा करे रहिया आहियूं, असीं पाण छा ठाहियो आहे पंहिंजे लाइ? शॉर्टकट अॼुकल्ह जेकी जनरेशन आहे, छोकिरा छोकिरियूं, उहे घणो था यूज़ कनि। जीअं असीं जल्दी जल्दी पैसो कमायूं, जल्दी जल्दी अमीर थी वञूं, इन शॉर्टकट असांखे पैसो मिली वञे ऐं एतिरो पैसो मिले जो पाण खे फैसिलिटेट करे सघूं। हाणे अचूं था पंहिंजे पाण ते, त असीं पंहिंजे लाइ या पंहिंजे पीमा लाइ, फैमिली लाइ छा ठाहियो आहे? बिल्कुलु ईअं ई आहे, हर इंसान जी कोशिशि हूंदी आहे, बल्कि ख़ासि करे यंगस्टर्स जी, यानी कि हींअर असां नौजवान आहियूं, यंगस्टर्स आहियूं, त असां बि कोशिशि कंदा आहियूं त हिन उमिरि में ई जेतिरो असांजे लाइ असांजे वालदेन कयो आहे, हाणे असां उन्हनि खे डिलीवर कयूं, हाणे उन्हनि खे असां वापसि यानी कि उन्हनि जी ख़िदमत कयूं। त यकीननि मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे, जॾहिं पैसो वग़ैरह अचे त सुठे तरीक़े सां फैमिली सेटल कजे, को हज उमरो कराइजे, को वञी ज़ियारतूं कजनि, को वञी करे माण्हू इहे तरीक़े सां, को करबला वञे, को ज़ियारतूं वग़ैरह करे, ऐं उन खां पोइ वरी जॾहिं अञा माल मता बची वञे त पोइ थोरो ज़िंदगीअ खे लग्ज़री गुज़ारण जे लाइ उहा ई तव्हां वारी ॻाल्हि, को माण्हू सुठी गाॾी वठे, को सुठो गाॾीअ ते हले। लेकिन अॼुकल्ह जेतिरो पेट्रोल महांगो थो थिए, मूंखे लॻे थो त असां गाॾी हाणे न आहे वठंदासीं बि त हाणे असां को इलेक्ट्रिक गाॾीअ जा सोचे सघूं था त का इलेक्ट्रिक गाॾी मिली वञे। बिजली केतिरी महांगी आहे, इहो बि त मसइलो आहे न। जेकॾहिं असां बिजली वारी गाॾी था वठूं त उनखे चार्ज केरु कंदो? वरी त असांजो बिजलीअ जे बिलनि में ई असांजी जेको आहे हालत पूरी थी वेंदी।
त जेके पैसा ईंदा उहे त असांजा बिलनि जा हलिया वेंदा मुबशिर हिकिड़ो आइडिया मां तव्हांखे ॾेई थी सघां अगरि तव्हां वटि पैसा अचनि जी तव्हां ॾिसो गाॾी बि नथा वठी सघो ऐं स्कैंडल खां बि बचणु चाहियो था हाणे मुबशिर वटि पैसो बि आहे अलाए केॾां हूंदो अथई ऐं तव्हांजे लाइ खोड़ सारा स्कैंडल्स ठही वञनि इन खां सुठो आहे तव्हां पंहिंजे लाइ हिकिड़ो स्कैंडल ठाहे सघो था उन पैसे खे सुठे तरीक़े सां यूज़ करे सघो था इहो मुंहिंजो ओपिनियन बि आहे इहो तव्हांजे लाइ मशवरो बि आहे अप टू यू त तव्हां छा था करणु चाहियो तव्हां दुनिया खे एक्सप्लोर कयो ऐं इहो ॾाढो सुठो तजुर्बो बि रहंदो ऐं दुनिया जी ख़ूबसूरती जेके ख़ुदा नज़ारा ठाहिया आहिनि दुनिया एॾी ख़ूबसूरत रंगनि भरी ख़ूबसूरत दुनिया आहे केतिरनि ई माण्हुनि सां केतिरनि ई ॿोलियुनि सां भरी पई आहे तव्हां उनखे घुमी करे पाण खे लुत्फ़ अंदोज़ बि करे सघो था ऐं सुठा सुठा तजुर्बा बि हासिल करे सघो था बिल्कुलु इहा ॻाल्हि 100% तव्हांजो मशवरो इहो बहितरीनु आहे पाकिस्तान त असां घुमी चुका आहियूं छो जो तव्हां वांगुरु असांखे बि ट्रेवल जो घणो शौक़ु रहंदो आहे त असां इलाही पंहिंजी मूवमेंट रखंदा आहियूं ट्रेवल जे हवाले सां ऐं तक़रीबन सॼो पाकिस्तान ॾिसी वरितो आहे बाक़ी हाणे परॾेही मुल्क रहनि था पिया हाणे को पैसो वग़ैरह अचे त को माण्हू स्विट्ज़रलैंड बि वञे ऐं ॿिया बि कंट्रीज़ असां ॾिसूं जेके सुठा सुठा कंट्रीज़ आहिनि घुमण जा यूरोपीय यूनियन जा इलाही सुठा सुठा कंट्रीज़ आहिनि जेके घुमणु घुरिजनि ऐं बुनियादी तौर ते ट्रेवल इलाही ज़्यादा ज़रूरी इन करे बि हूंदो आहे त उहो तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणु सेखारींदो आहे तव्हां डिफरेंट कल्चर्स ॾिसंदा आहियो तव्हां डिफरेंट माण्हुनि सां मिलंदा आहियो तव्हां डिफरेंट मिज़ाज जे माण्हुनि सां मिलंदा आहियो त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो डिफरेंस महसूसु थींदो आहे त यार ॿिया माण्हू ॿियनि रीजन्स जे अंदरि कीअं ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उहे मुश्किल हालातनि में कीअं सर्वाइव कनि था आसान हालतनि में पंहिंजी ज़िंदगी खे मज़ीद आसान कीअं बणाइनि था त इंसानु सफ़र सां जेतिरियूं शयूं सिखंदो आहे एतिरियूं मां नथो सम्झां त ज़िंदगी में हुनखे ॿियो को लेसन मिली थो सघे बिल्कुलु ऐं ईअं बि आहे त कुझु माण्हू पाण खे लिकाइण लाइ पंहिंजी दौलत खे लिकाइण लाइ स्कैंडल खां बचण लाइ बि ट्रेवल कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असीं उन्हनि शयुनि खां बची वञूं जीअं असीं हाईलाइट न थियूं न्यूज़ ते हाईलाइट न थियूं असीं पंहिंजे ख़ानदान में हाईलाइट न थियूं उन खां सुठो आहे कंहिंखे बग़ैर ॿुधाए करे टिकट कराई ऐं असीं हलिया वियासीं इहो हिकिड़ो ट्रेवल बि थी वियो दौलत जो सुठो ख़र्च बि थी वियो त किथे कंहिं सुठी जाइ ते ख़र्च करे आयासीं पंहिंजे पाण खे त एटलीस्ट ख़ुशि करे आयासीं सो दौलत कमाइबी आहे तमामु मुश्किल सां मुबशिर ऐं उनखे ख़र्च करणु ईअं दौलत हली वेंदी आहे जीअं असांखे सैलरी जी मिसाल था वठूं असांजी सैलरी थींदी आहे त एॾी ख़ुशी थींदी आहे पर सैलरी असांजी बिजली जीअं ईंदी आहे ऐं वेंदी आहे इन रफ़्तार सां असांजी सैलरी गायब थी वेंदी आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं सॼो महीनो कमु करे हूअं असांजी नज़र जेका आहे महीने जे आख़िरी ॾींहंनि में बैंक अकाउंट ते हूंदी आहे अॼु अची वई वरी जॾहिं अची वेंदी आहे त वरी हफ़्ते खां पोइ चवंदा आहियूं अॼु हली वई हाणे हली वई त इन तरीक़े सां पैसा गुज़री वेंदा आहिनि उहो हिकिड़ो वॾो डिफरेंट आहे जॾहिं तव्हां वटि हिलाल पैसा हूंदा आहिनि त तव्हां वॾो एहतियात सां ख़र्चु कंदा आहियो तव्हां पंहिंजी बुनियादी ज़रूरतूं पूरी करण जी कोशिशि कंदा आहियो ऐं उन खां पोइ वरी जेके पैसा वग़ैरह बचंदा आहिनि त सेविंग कंदा आहियो ताकी सुभाणे को ख़ुशी गमी जा मामलात हूंदा आहिनि उन में तव्हांखे कमु अची घुरिजनि लेकिन वॾो मसइलो इहो आहे जॾहिं हराम जी कमाई ईंदी आहे त पोइ माण्हू अयाशीअ में लॻी वेंदो आहे पोइ माण्हू ज़िंदगी अयाशीअ जी तरफ़ राग़िब कंदो आहे ऐं इन ई तरीक़े सां पोइ उहे पैसा तव्हां वटि बचंदा न आहिनि ऐं उहे हलिया वेंदा आहिनि ऐं अॼु जो जेको असांजो टॉपिक हूंदो उहो बि नाज़रीन इन ई सां गॾु लिंक आहे यानी की असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त रुॻो माण्हू नथा पैसा कमाइनि चूहनि जे मथां बि इहो इल्ज़ाम आहे चूहा बि पैसा कमाइनि था पिया इहो तव्हांखे हाणे अॻिते अची करे असां ॿुधाईंदासीं त चूहा जेके आहिनि उहे कीअं पैसा था कमाइनि उन्हनि जे बारे में असां बिल्कुलु उहो बि ॿुधाईंदासीं मुबशिर ऐं तव्हां गमी ख़ुशी जी ॻाल्हि कई तव्हां ॻाल्हि कई स्कैंडल खां बचण जी त हिन वक़्तु मां नाज़रीन खे ज़रूरु ॿुधाइणु चाहियां थी त हीअ जेकी सैलरी ईंदी मुबशिर ते ट्वीट रखियल आहे ज़ाहिर आहे हुन नओं प्रोग्राम जॉइन कयो आहे मूंसां सो स्कैंडल खां अगरि बचणो आहे ऐं शॉर्टकट यूज़ नाहे करणो मुबशिर खे त मुबशिर असांखे सुभाणे एनी हाउ ट्रीट ॾींदो जेको हिननि जो वादो थियल आहे ऐं असांखे ख़ुशी बि थींदी बिल्कुलु इनशाला ज़रूरु ॾींदासीं असां ट्रीट पहिरियां सैलरी वग़ैरह मिले पोइ इनशाला लेकिन हे तव्हां टीवी ते ॿुधाए छॾियो आहे हाणे तव्हां सां गॾु खोड़ सारा माण्हू मूं वटि अची वेंदा त हाणे असांखे बि ट्रीट ॾेई छॾियो तूं सभा खे ॾिनी आहे ऐं पंहिंजी टीम खे ॾिनी आहे इहो तव्हां थोरो मुंहिंजे लाइ मसइलो क्रिएट करे छॾियो हाणे तव्हां इन मसइले मां कीअं निकिरंदो इहो सोचो मां वठां थी ब्रेक नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक केॾा न वञो मॉर्निंग विथ आवाज़ में ॿीहर हाज़िर थियूं था
वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़ ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया लाइव आवाज़ टीवी ते असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं जीअं असीं शुरूआत में इंट्रो में ॻाल्हि कईसीं मुबशिर अहमू स्कैंडल्स जी कुझु अहिड़ा स्कैंडल्स जेके असांजे मुल्क खे न असांजे सूबनि खे बि नुक़सानु पहुचाइनि था। ज़ाहिर सूबनि जो नुक़सानु आहे त मुल्क जो आहे त माण्हुनि जो आहे मईशत जो आहे ऐं खोड़ सारियुनि अहिड़ियुनि शयुनि जो आहे जिन खे हाईलाइट करणु ज़रूरी आहे। हिकिड़ो स्कैंडल जेको घणेई अरसे खां हले पियो ऐं हमेशह इन सीज़न में हलंदो आहे यानी कि कणिक जो स्कैंडल ॻाल्हाइणु चाहींदा आहियूं ॻाल्हाईंदा बि आहियूं खोड़ सारियूं आवाज़ूं बि ॿुधंदा आहियूं चाहे उहे असांजा हारी हुजनि था चाहे मज़दूर हुजनि था चाहे असांजा कणिक विकिणंदड़ हुजनि था ज़ख़ीरो कंदड़ हुजनि था सभिनी खे असीं हाईलाइट कंदा आहियूं ऐं ॿुधाईंदा आहियूं त अॼु छा स्कैंडल हली रहियो आहे। कराचीअ मां 13.25 अरब रुपयनि जी कणिक ग़ाइब थियण जो इंकशाफ आहे। पहिरियां 12 अरब चवनि पिया पर हाणे जेके अंग अखर जारी कया विया आहिनि उहे आहिनि 13.25 अरब रुपयनि जी कणिक ग़ाइब थियण जो हिकिड़ो वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे इंकशाफ थियो आहे। फूड डिपार्टमेंट जो वॾो एक्शन बि साम्हूं आयो आहे। इन हवाले सां त ज़िम्मेवारनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि ऐं जवाब तलब कयो वियो आहे 14 ॾींहनि में। जांच रिपोर्ट में 50% ताईं कणिक में मिलावट जो बि इंकशाफ थियो आहे। हज़ारे टन कणिक सिर्फ़ कागज़नि में ही मौजूद आहे ऐं ज़मीन ते को बि उनजो निशान मौजूद न आहे। जीअं असां वटि गोडाउन्स ठहियल हूंदा आहिनि ऐं असांजा कणिक ज़ख़ीरे जा हिकिड़ा गोडाउन्स नज़र ईंदा आहिनि असांखे उहे नज़र न पिया आया यानी कि सिर्फ़ कागज़नि ताईं कागज़ी कार्रवाई कई वई आहे पर कणिक मौजूद न आहे ग़ाइब आहे। सरकारी गोदामनि में कणिक ज़मीन ते ई पियल आहे। वॾी लापरवाही इहा बि साम्हूं आई आहे छो त माण्हू हिक पासे कणिक लाइ अटे लाइ परेशान आहिनि ऐं ॿिए पासे कणिक ईअं सरकारी पई आहे जंहिंजो नालो निशान ईअं मौजूद आहे पर कागज़नि में या वरी असां वटि साम्हूं न आहे। क़ौमी ख़ज़ाने खे इन हवाले सां अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। आख़िर ज़िम्मेवार केरु आहे मुबशिर? बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अॼु इलाही अहम मौज़ू आहे ही यकीनन ईअं सम्झो त हर घर जो हर माण्हूअ जो मौज़ू आहे। ही उहा कणिक आहे जेका असांजे इस्तेमाल में अचणी आहे जंहिंखे असां ख़रीद करे अटो वग़ैरह पंहिंजे ॿारनि जे लाइ सिलसिलो असां क़ाइमु कंदासीं। लेकिन तव्हां ॾिसो असीं ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त कुआ बि पैसा कमाईंदा। उहा ॻाल्हि हिन तरफ़ इशारो हुयो त जॾहिं बि कणिक जो स्कैंडल ईंदो आहे हर साल हर सीज़न में अहिड़ो को न को असां वटि करप्शन जो मामिलो साम्हूं ईंदो आहे त उन में इहो ॿुधायो वेंदो आहे त वाह हेतिरे अरबनि जी कणिक कुआ खाई विया हेतिरे अरबनि जी कणिक ग़ाइब थी वई। ऐं हिन स्कैंडल खां पहिरियां बि असां वटि इहे अंग अखर आया त 17 अरब जी कणिक जेको आहे उहा सिंध जे गोदामनि मां ग़ाइब मिली ऐं उन खां पोइ 18 अरब जी कणिक कुआ खाई विया। इहा बाक़ाइदा रिपोर्ट जारी कई वई सभा यानी कि तव्हां अंदाज़ा लॻायो त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे कहत में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाकिस्तान जा माण्हू कहत में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि यानी कि असां वटि जेके अशिया आहिनि जेके असां वटि रोज़मर्रा जी ज़िंदगी जा शयूं आहिनि उहे असां वटि घटि हूंदियूं आहिनि लेकिन हिते कुआ बाक़ाइदा अरबनि जूं कणिकूं खाईंदा पिया। इहा केतिरी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हींअर कल्ह ई असां आवाज़ टीवी में अव्हांखे इहा न्यूज़ ब्रेक कईसीं त कराचीअ मां हींअर 13 अरब 29 करोड़ रुपयनि जी कणिक यानी कि 9 लख मैट्रिक टन जेका आहे उहा ग़ाइब थी वई आहे ऐं जंहिंजो ज़मीन ते को वजूद ई न आहे लेकिन डॉक्यूमेंट्स में उहा कणिक पूरी पई आहे। जॾहिं महकमे खुराक जे पारां फूड महकमे जे पारां जॾहिं उन्हनि गोदामनि ते पिपरी जे गोदाम ते छापो हयो वियो लांडी जे गोदामनि में छापो हयो वियो त प्रैक्टिकली तौर ते उते उहा कणिक मौजूदु ई न हुई ऐं जेका कणिक मौजूदु हुई उन में बि मिलावट थियल आहे। यानी मिलावट ईअं थियल आहे त जेकॾहिं थोरी कणिक उन्हनि उन में बारदाने जे अंदरि मौजूदु आहे पाशके में मौजूदु आहे त अध खां वधीक क्वांटिटी में उन में रेती बजरी मिलियल आहे मटी मिलियल आहे। नाज़रीन इहो इलाही वॾो मसइलो आहे जेको असां डिस्कस कंदासीं। असां सां गॾु हींअर लाइन ते मौजूदु आहिनि असांखे जॉइन कयो आहे असांजे कराची जे रिपोर्टर शाहिद मीर सहतो साहब जेके वॾे जांफशानी अंदाज़ सां असांखे रिपोर्ट कंदा आहिनि ख़बरूं पहुचाईंदा आहिनि ऐं हिननि इहा ई ख़बर आवाज़ न्यूज़ जे नाज़रीन ताईं पहुचाई ऐं हिन जे तवसुल सां तव्हां ॾिठी त असां शाहिद मीर सहतो साहब सभिनी खां पहिरियां तव्हांजो हथोराईता आहियूं। तव्हां टाइम ॾिनो सर ॿुधायो हिन हवाले सां हे 13 अरब 29 करोड़ जी कणिक ग़ाइब आहे इन खां पहिरियां कुआ खाई विया आहे हली छा रहियो आहे मामलो? जी बिल्कुलु हमेशह जीअं हिन दफ़े बि हिकिड़ो
वॾी ॻाल्हि इहा थी त असां जॾहिं हिकिड़ी जांच शुरू माना हिकिड़ो रिपोर्टिंग जे हवाले सां वियासीं त ख़बर पई त जेको सेक्रेटरी फूड आहे उनजी जीअं ई तब्दीली थी आहे त हिकिड़ी नयूं जेके तब्दीलियूं आहिनि उहे साम्हूं अचनि पियूं। पंहिंजे नाज़रीन खे इन शइ जे हवाले सां असां गुज़िरियल ॾींहुं आगाह करे चुका हुआसीं त 13 अरबनि जी कणिक सिर्फ़ु कराची डिवीज़न मां जेका आहे उहा गुम थी वई आहे। उन गुम थियण जो माना हिकिड़ो वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माना को हूंदो आहे न काशे त कणिक जेका आहे उहा ख़राब थी वई या को सिलसिलो थी वियो, कुझु बि न, कागज़नि में उहा कणिक मौजूदु आहे। हिन वक़्तु बि जेको फूड खातो आहे उन्हनि जा जेके बाला ऑफिसर आहिनि उन्हनि खे इहा ई ख़बर आहे त हीअ जेका कणिक आहे उहा असां वटि मौजूदु आहे, पर उहा ऑन ग्राउंड कणिक मौजूदु ई न आहे। गुज़िरियल ॾींहुं 13.25 अरबनि वारो जॾहिं इंकशाफ थियो, जॾहिं फूड खाते जी जेका टीम आहे उहा जॾहिं फिज़िकल वेरिफिकेशन लाइ उते जेको आहे गोदामनि ते, कराची जे मुख़्तलिफ़ गोदामनि ते जॾहिं पहुती त उते जीअं सिंधी में चवंदा आहिनि त कारियार वारा कख जेके आहिनि उहे पियल हुया, कणिक उते हुई कोन। छाकाणि त उहे जेके फूड इंस्पेक्टर्स आहिनि उहे अॻुवाट ई उहा कणिक गाइब करे चुका हुया। उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ मुकमाणी जेका कार्रवाई आहे उहा हमेशह थींदी रहंदी आहे। उन्हनि खे शोकाज़ नोटिस जेके आहिनि उहे जारी थींदा आहिनि, उहे ई साॻा शोकाज़ नोटिस जेके आहिनि उहे जारी थिया आहिनि, पर उन मामले ते हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी असांखे का अॻु भराई नज़र न आई। ऐं तंहिं बावजूदि बि जेका कणिक गुम थियल आहे उन जी जांच जेका आहे उहा अञा ताईं माना नज़र थींदे असांखे न पई अचे त उहा आख़िर कणिक काॾे वई। पहिरियां त कुआ खाई वेंदा हुया, पहिरियां त पखी खाई वेंदा, पहिरियां त जानवर खाई वेंदा, हाणे उहा कणिक गुम थी वई आहे, ख़बर ई न आहे त उहा कणिक केरु खाई वियो। तक़रीबन अॼु जा जेके अंग अखर आहिनि, अॼु ताज़ी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त 9,60,000 कणिक जूं जेके बोरियूं आहिनि उहे सिर्फ़ु कराची मां गाइब थी चुकियूं आहिनि, जिन मां जेके मुख़्तलिफ़ फूड इंस्पेक्टर्स आहिनि, 7 खां मथे फूड इंस्पेक्टर आहिनि जिन ते इहो इल्ज़ाम आहे त उन्हनि इहा जेका कणिक आहे उहा गुम करे छॾी आहे। हिकिड़ो आहे मस्त डहर जेको फूड इंस्पेक्टर हुयो लांडी गोदाम 3 ते, जॾहिं त ॿियो आहे इमरान सेलरो जंहिंजे लाइ इहो ॿुधाए पवञे त हिकिड़े जेको आहे तक़रीबन 1.5 खां 2 लख बोरियूं जेके आहिनि उहे गुम करे छॾियूं आहिनि, ऐं ॿियो जेको आहे इमरान सेलरो उन तक़रीबन 3 खां 3.5 लख जेके बोरियूं आहिनि उहे गुम करे छॾियूं आहिनि, जेके हुन कागज़नि में ॾेखारनि त हू बैलेंस जेका आहे उहा बैलेंस कणिक हिकिड़ो प्रॉपर नमूने हिननि वटि हिकिड़ो बैलेंस हूंदो आहे कणिक जो, बाबा असां वटि हेतिरो बैलेंस कणिक जो पियल आहे, उहो बैलेंस जेको आहे उहो हिननि वटि कागज़नि में मौजूदु आहे, पर मौजूदा सूरत हाल में हिन वक़्तु किथे बि उहा कणिक जेका आहे उहा मौजूदु न आहे। जॾहिं इंस्पेक्शन जेका टीम आहे, जॾहिं उन्हनि मुख़्तलिफ़ गोदामनि जो जेको दौरो कयो आहे, उन्हनि खे इहा ख़बर पई आहे त तक़रीबन सिर्फ़ु कराची मां 13 अरब 29 करोड़ रुपयनि जी जेका कणिक आहे उहा गाइब थी वई आहे। उन सां गॾु जॾहिं सिंध जा ॿिया जेके ज़िला आहिनि उहे जॾहिं विज़िट थिया आहिनि, उन्हनि में जॾहिं ख़बर पई आहे, छो छाजे करे त जेको फूड खातो आहे उन्हनि वटि सिर्फ़ु जेके नंबरिंग हूंदी आहे उहा मौजूदु हूंदी आहे, पर हुननि वटि जेके कणिक हूंदी आहे उहा गोदामनि में हूंदी आहे। जॾहिं हैदराबाद जे भरिसां जेको मौजूदु गोदाम आहे उनजी ख़बर पई त उते जेको आहे बोरियूं कणिक जूं मौजूदु आहिनि, पर उन्हनि जो जेको वज़न आहे उहो 100 kg जो हूंदो आहे, पर उहो 100 kg पूरो न आहे। ऐं उन खां अलावा सिंध जे ॿियनि इलाइक़नि ख़ासि करे नौशारो फिरोज़ ज़िलो हुजे, मटियारी ज़िलो हुजे, ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जकंबाद ज़िलो हुजे, ऐं घोटकी में ताज़ी कार्रवाई थी मुकमाणी, त माना उते बि इहा ई सूरत हाल पैदा थी त तक़रीबन हिन वक़्त ताईं जेका सिंध जे जेको आहे फूड खाते खे जेके अंग अखर मिलिया आहिनि त हुननि जा जेके ऑफिसर आहिनि उहे 30 अरब रुपयनि जी जेका कणिक आहे उनखे मुकमल तौरु गाइब करे चुका आहिनि। सिर्फ़ु ही साल 2026 जी ॻाल्हि बोला। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको सिलसिलो आहे उहो कॾहिं खां शुरू थियो आहे। तक़रीबन 2017 में इहो जेको फूड इंस्पेक्टर जंहिंजी मां हिन तव्हां सां ॻाल्हि कयमि पे मस्त डहर, उन ते नेब जो केस दाख़िल थियो। गोदामनि मां मुख़्तलिफ़ कणिकनि जा जेके आहिनि बोरियूं जेके हूंदियूं आहिनि जंहिंखे बरदानो चयो वेंदो आहे, उहो बरदानो गुम करण जा केस अॼु बि इन्हनि ई साॻियनि ऑफिसरनि ते मुख़्तलिफ़ जेके इंक्वायरी कमेटीज़ आहिनि उन्हनि वटि हलनि पियूं। एंटी करप्शन स्टेब्लिशमेंट कराची में इहो केस ऑलरेडी हले पियो त ही जेके ऑफिसर्स आहिनि इन्हनि मुख़्तलिफ़ बारदानो जेको आहे कणिक जो जेको बारदानो जंहिंमें कणिक भरबी आहे उहो गुम कयो। अगरि हिसाब कजे त जंहिं रेट ते जंहिं अघ ते, छाकाणि त हिन वक़्तु 3500 रुपया जेको मण आहे कणिक जी जेका हले पियो, अघु हले पियो, त 3500 जे हिसाब सां अगरि तव्हां हिसाब कंदो त उन टाइम जेका कणिक गुम थी आहे त 10,000 रुपया फी बोरी। अगरि तव्हां 20,000 बोरी मिसाल अगरि ॾिजे थो त 20,000 बोरियूं अगरि तव्हां हुन मां बैलेंस मां अगरि 1,42,000 बोरी कराची जे कंहिं गोदाम में पियल आहे त 42,000 बोरियुनि मां अगरि 22,000 बोरियूं गुम थियनि थियूं त माना सम्झो त 2 करोड़ 20 लख रुपए जी बोरियूं गुम थी वियूं।
केतिरी अंदाज़ होणो त केतिरी कणक हूंदी, केतिरी कणक हूंदी, माना ईअं शायद साहब इहो मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त फूड इंस्पेक्टर पहिरियां ई निशाने ते आहिनि, जिन में बरकत अली आहे, नज़ीर कांधड़ो, वसीम शेख ऐं इमरान सेलरो ऐं गॾोगॾु मस्त डहर बि, जंहिं ते पहिरियां ई 2 अरब रुपयनि जी कणक ग़ाइब करण जो हिकिड़ो जुर्मानो बि आहे ऐं उन्हनि खां वज़ाहत बि तलब कई वई आहे, उन्हनि ते केस बि हले पियो। उन खां बावजूद बि सिंध हुकूमत उन्हनि खे ई ॿी कणक फूड इंस्पेक्टर एज़ अ फूड इंस्पेक्टर उन्हनि खे छो ॾिनी त ही तव्हांजी ज़िम्मेवारी आहे त तव्हां हिनखे सेफ रखो? असल में सूरतहाल इहा आहे त असां वटि हिकिड़ी बहस इहा रही आहे त असां वटि जेके जंहिं ऑफिसर ख़िलाफ़ कॾहिं का कार्रवाई थींदी आहे, चाहे उहा महकमानी कार्रवाई हुजे चाहे इदारती कार्रवाई हुजे। इदारती कार्रवाई जो मक़सदु ईअं आहे त कंहिं माण्हू ते को इल्ज़ाम आहे त हू जेको आहे करप्ट आहे या हुन ते को केस दाख़िल थी वियो आहे त उन जे लाइ का माना हिकिड़ी भरपूर कार्रवाई न थींदी आहे। उनजो सबबु इहो हूंदो आहे त हू सियासी माण्हू हूंदा आहिनि ऐं हिन वक़्तु बि ही जेके ऑफिसर्स आहिनि उहे सेक्रेटरी लेवल ताईं जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ब्लैकमेल करे वेठा आहिनि। ताज़ो जेको सेक्रेटरी चेंज थी वियो आहे पंहिंजो बच्चल रायपोटो, उहो फूड खाते जो सेक्रेटरी हुयो। जॾहिं बच्चल रायपोटो सेक्रेटरी हुयो त उन जे दौर में हिननि माण्हुनि खे उन्हनि साॻियुनि सीटुनि ते लॻायो वियो। वरी जॾहिं हिन वक़्तु ही जेको सेक्रेटरी आयो आहे त हुन जे दौरान हू लॻल हुया त हुननि जे लाइ हिकिड़ो प्रॉपर विजिलेंस सिस्टम न आहे ठहियल त का हुन ऑफिसर जेको ईंदड़ जेको ऑफिसर हुजे, छाकाणि त जेको वेंदड़ ऑफिसर आहे उनखे हुननि जा करतूत ख़बर हूंदा आहिनि त बाबा हिन ऑफिसर केतिरी करप्शन कई, हिन छा कयो, पर जेको सेक्रेटरी ईंदड़ हूंदो आहे उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त केरु केतिरो खीरे जो धोतल आहे, केरु केतिरो ऑफिसर आहे, कहिड़ो जेको आहे के ईमानदार ऑफिसर आहे। त उन्हनि ॻाल्हियुनि जे करे जेके आहिनि हू वापसी वरी ॿीहर माना उन्हनि सीटुनि ते अची वञनि था, जंहिंजे करे ई अहिड़े क़िस्म जा जेके करप्शन जा केसिस आहिनि उहे साम्हूं अचनि था ऐं इन्हनि ख़िलाफ़ हिकिड़ी प्रॉपर नमूने कार्रवाई ॾिसण में न पई अचे। हाणे ताज़ो सिंध जे खुराक खाते जो जेको वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मा, उन पारां इहो ऐलान कयो वियो आहे त ही जेके ऑफिसर्स आहिनि इहे चाहे जवाब ॾियनि चाहे न ॾियनि, उन्हनि खां जेका वज़ाहती नोटिस उन्हनि खे जारी कया विया आहिनि त बाबा तव्हां ही वज़ाहत कयो त ही जेके तव्हां वटि 9,60,000 बोरियूं कराची में मौजूदु हुयूं उहे तव्हां काॾे कयूं। हाणे अगरि हुननि जी उहा वज़ाहत बि ॾियनि था त बाबा कुआ खाई विया या मिटीअ में मिली वयूं या साईं कणक ख़राब थी वई, ॿियो कुझु मामिलो थियो, उहो अगरि कहिड़ियूं बि जवाब ॾियनि था त उन जवाब जी मद में हाणे उहो वज़ीर जेको आहे खुराक खाते जो उहा ॻाल्हि करे पियो त हाणे उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो, चाहे हू जवाब ॾियनि चाहे जवाब न ॾियनि, पर हुननि जे ख़िलाफ़ प्रॉपर नमूने मुकमाणी कार्रवाई थींदी। बिल्कुलु ईअं ई असां बि इहा ई उमेद रखंदासीं त जेके माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि सिंध हुकूमत वारा उन जे मथां सख़्तु कार्रवाई कई वञे, छो जो असल ॻाल्हि इहा ई आहे त जेसि ताईं सख़्तु कार्रवायूं न थींदियूं अहिड़ा मसइला हर साल असांखे नज़र में ईंदा। ऐं तव्हांखे असांजे रिपोर्टर साथी ॿुधायो बि त जेको मस्त डहर नाले जेको शख़्स आहे उहो 2017 में बि इन ई करप्शन में इन्वॉल्व हुयो ऐं 2017 खां पोइ छो जो का कार्रवाई यकीन न थी हूंदी, इन जे करे अॼु हुन इहा अरबनि ताईं ॻाल्हि जेको आहे पहुचाई आहे। असां इहा डिस्कशन शाहिद मीर सां कंटिन्यू रखंदासीं। नाज़रीन इते वक़्तु थियो आहे नंढे कमर्शियल ब्रेक जो, असीं इन मौज़ू ते रहंदासीं। ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वापसि अचूं पिया। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। असीं मां मुबशिर हुसैन, मूंसां गॾु सबा आबड़ो मौजूदु आहे ऐं असां सां गॾु अञा ताईं लाइन ते असां सां गॾु कनेक्ट आहिनि शाहिद मीर सहतो साहिबु। असीं इलाही अहम मौज़ू जे मथां ॻाल्हाए रहिया आहियूं जेको हींअर सिंध में ताज़ा सिलसिलो शुरू थियो आहे। करप्शन जो मामिलो साम्हूं आयो आहे, हिकिड़ो स्कैंडल साम्हूं आयो आहे जेको हर साल ई कणक जे मौज़ू जे मथां ईंदा रहंदा आहिनि। लेकिन असीं इहो ई डिस्कस करे रहिया हुआसीं त जेके सूबाई वज़ीर आहिनि असांजा इन ज़रात जा ऐं खुराक खाते जा मखदूम महबूब ज़मान असांखे ॿुधाए रहिया हुआ शाहिद मीर साहिबु, त उन्हनि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन दफ़ो जेके बि इहे माण्हू करप्शन में इन्वॉल्व हूंदा बाक़ाइदा बेदरीक इन जे मथां कार्रवाई कई वेंदी। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जीअं असांजा साथी बि ॿुधाए रहिया हुआ त जॾहिं डायरेक्टर फूड अलाडिनो चन्नो साहिब जी कमेटी पारां फिज़िकल वेरिफिकेशन जो छापो हयो वियो पिपरी गोदाम ते, लांडी गोदाम ते, त जेको पिपरी 1 जी गोदाम आहे उतां 1,09,935 बोरियूं
पिपरी 2 मां 2,36,243 बोरियूं ऐं इन तरीक़े सां पिपरी 4 गोदाम मां 9,833 बोरियूं जेको आहे उहो कणिक जूं गाइब मिलियूं। ऐं इन सां गॾोगॾु लांडी में जेकॾहिं असां अचूं त उते असां वटि 1,25,169 लांडी 3 मां ऐं लांडी 2 वारी जेका गोदाम आहे उन मां 2,207 ऐं लांडी 1 जी जेका गोदाम आहे उन मां 3,85,380 बोरियूं जेको आहे उहो फिज़िकल वेरिफिकेशन जे दौरान ग़ाइब मिलियूं आहिनि। उन्हनि जो को वजूद न आहे ज़मीन जे मथां। हाणे उन जे मथां जेको बि रिस्पॉन्स अचे त उहा कणिक कूड़ा खाई विया, उन कणिक में मिलावट थी वई, उहा कणिक ख़राब थी वई। लेकिन तव्हां ॾिसो हे जेको सॼो नुक़सानु आहे इहो हींअर असांजे ख़ज़ाने जे मथां जेको पए थो पियो इहो 13,29 करोड़ रुपयनि जी मालियत जो ठहे थो पियो। यानी कि हे उहा रक़म आहे जेका मतिलबु असांजे ख़ज़ाने में इलाही सुठी फ़ाइदेमंद साबित थी बि सघे। इन सां गॾु ॿिया घणा कम थी पिया सघनि। ऐं इन सां गॾोगॾु मुबशर ज़रूर इहो हाईलाइट असीं कंदासीं त जेको अटे जो बहिरान थी वञे थो ऐं पोइ अटो मुहांगो थी वञे थो, 13.25 अरब रुपयनि जी कणिक गाइब थियण को आम मामलो न आहे। सिर्फ़ कराचीअ मां एतिरी कणिक गाइब थी आहे। शाहिद मीर ऐं ॿियनि ज़िलनि जो बि तव्हां ॿुधायो, छा ॿियनि ज़िलनि जी सूरत हाल ते तव्हांखे फोकस आहे? तव्हां उते ॾिसो पिया उते जी छा सूरत हाल आहे? अगरि समूरी कणिक खे काउंट कयूं त हिन वक़्तु सिंध में अटे जो बहिरान तव्हां कीअं पिया ॾिसो त अॻियां हली करे केतिरो बहिरान थी सघे थो? हा बिल्कुलु सबा हीअं ई आहे त ज़ाहिरी आहे हिकिड़ी कणिक जी खोट पैदा थिए थी त पोइ उन सां जेके अटे जा जेके अघ आहिनि उन्हनि में बि वाध अचे पई। सिंध जे ॿियनि ज़िलनि जी ॻाल्हि कयूं त सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि नौशारो फिरोज़, मटियारी ऐं घोटी समेत 3 ज़िलनि मां 6 खां 8 लख बोरी जेका आहे उहा ऑलरेडी गाइब थियल हुई, जंहिंजी इंक्वायरी हले पई। अच्छा, इन में सिर्फ़ु जेके फूड इंस्पेक्टर आहिनि उहे न आहिनि, उन्हनि सां गॾु ॿिया जेके DFCs आहिनि, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर जेके हूंदा आहिनि उहे मुलविस हूंदा आहिनि। ऐं माना हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो सिस्टम ठहियल आहे जेको इन सॼे खे हलाए इहो हिकिड़ो सिस्टम गैंग ई चई सघिजे थो, छाकाणि त ओवरऑल हिन वक़्तु ताईं 30 अरब रुपयनि जी मां तव्हांखे अंग अखर ॿुधाया त 30 अरब रुपयनि जी जेका कणिक आहे उहा सिंध मां मुकमल तौर जेका आहे उहा गुम थी वई आहे। ख़बर ई न आहे त उहा खाई विया, माण्हू खाई विया, केरु खाई वियो, का ख़बर न आहे। पर हाणे उन सां जेके असर पवंदा उन सां हिकिड़ो त वॾे में वॾो असर इहो पवंदो त सिंध जो जेको खुराक खातो आहे, जेको सिंध जी का रीढ़ जी हॾी आहे कणिक, हिन वक़्तु सिंध में तमामु बम्पर फसल जेको आहे कणिक जो लथो आहे। अगरि हिन वक़्तु इहो अगरि सिंध में कणिक जो बम्पर फसल न लहे हा त मां सम्झां थो अटे जे अघनि में तमामु घणी वाध नज़र अचे हा। पर पोइ बि कराची जी अगरि ॻाल्हि कजे ॿियनि हंधनि ते, सिंध में ॿियनि हंधनि ते अटे वठण जे लाइ माण्हू परेशान न आहिनि, छाकाणि त उते हिन वक़्तु कणिक जो बम्पर फसल ख़ासि करे विचोली सिंध, नौशारो फिरोज़, नवाबशाह, खैरपुर, लाड़काणो, दादू ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि सिंध जा उते हिन वक़्तु तमामु वॾो बम्पर फसल कणिक जो जेको आहे उहो लही चुको आहे, जंहिंजे करे कुझु जेके माण्हुनि ते असर जेके आहिनि उहे घटि नज़र अचनि पिया। पर कराची जी ॻाल्हि कयां मां तव्हां सां त कराची जो जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे कराची डिवीज़न जी, कराची डिवीज़न में अटे जो जेको अघु आहे उहो बरक़रार आहे। 800 खां 750 खां वठी रेट शुरू थियनि था, 750 खां वठी 800,000 ताईं मल्टीग्रीन अटे ताईं जेके रेट आहिनि उहे तव्हांखे अगरि ॿुधाइजनि त किथे जेको आहे 750 रुपया रेट आहे, किथे 778 रुपया रेट आहे, त किथे वरी 780 रुपया, त किथे 800, त किथे मल्टीग्रीन अटो जेको आहे उहो तव्हांखे तक़रीबन माना 1000 रुपए ताईं मिली वेंदो। छो जो जेके नंढियूं चकियूं आहिनि उन्हनि खे त उन्हनि जो जेको हिसो पती आहे, हालांकि खुराक खाते जी तरफ़ां हिकिड़ी मुक़ररु कयल हिकिड़ी कोटा हूंदी आहे, कोटा तहत उन्हनि खे कणिक ॾिनी वञे। हाणे उन्हनि खे ख़बर आहे त कणिक आहे ई कोन, कोटा केरु ॾे? ज़ाहिरी आहे ही वापारियुनि खां ख़रीद कंदा, वापारी जेको आहे उहो पंहिंजे अघ में उन्हनि खे अगरि ॾेई सघे थो कणिक, ज़ाहिरी आहे हिकिड़ो वापारी आहे उहो इन्वेस्ट करे थो, उहो त पंहिंजे अघ ते ई विकिणो कंदो। हाणे उहो जेका वापारियुनि खां कणिक वठनि था उहा माण्हुनि खे खाराइनि था ऐं उन कणिक जो जेको अघु आहे उहो तव्हांखे ख़बर आहे। अच्छा, ॿी तव्हां सां मां ॻाल्हि कयां त असां वटि कणिक जी जेका आहे हदबंदी थींदी आहे, हिकिड़ी सरहद ठाही वेंदी आहे। बाबा सिंध जा जेके सरहदुनि वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि मां जेका कणिक आहे उहा ॿाहिरि न वञे। पर अफ़सोस सां फुड खातो पाण हेॾे हिकु पासे करप्शन करे पियो, ॿिए पासे सिंध जी जेका कणिक आहे उहा मुख़्तलिफ़ सूबनि में जेका आहे उहा दरामद थिए पई ऐं हितां निकिरे पई कणिक, उहा वञे पई उन्हनि सूबनि में। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ताज़ो गुज़िरियल ॾींहुं बलोचिस्तान हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो आहे, बलोचिस्तान जे फूड खाते नोटिफिकेशन कढियो आहे त बलोचिस्तान जे जेके सरहदूं आहिनि उन्हनि तां कणिक जेका आहे उहा ॿिए सूबे में न वेंदी। असां वटि सूरत हाल इहा आहे त असां वटि जेका बेनल सूबाई कमेटियूं ठहियल हुयूं
कणक जे हवाले सां उहे त किथे बि नज़र कोन थियूं अचनि, न तव्हांखे बावड़ो में नज़र ईंदियूं, न तव्हांखे कंहिं सही बाईपास जेके रोड जेके आहिनि सिंध जा उन्हनि ते तव्हांखे नज़र ईंदियूं। बबरलो बाईपास ते हिकिड़ो हिननि जो हिकिड़ो सिस्टम क़ाइमु कयल हो जिथां हिननि खे ख़बर पवंदी त कणक जेका हिन वक़्तु हेॾे वञी रही आहे उन ते किथे बि का टीम नज़र न पई अचे रहियो हुयो। हे त उहा ई ॻाल्हि थी वई सभा, हे त सॼो सिलसिलो ई जेको आहे सिस्टम असां जेका मौजूद कणक हुई उहा सॼी ख़तम। हाणे मौजूद जेका कणक हुई मुबशर जेका मौजूद कणक हुई 30 अरबनि जी उहा असांजी हिन वक़्तु वई हली। हाणे असां वटि को स्टॉक कणक मौजूद न आहे सिंध में किथे बि। सिंध जा वॾे में वॾा गोदाम जेके आहिनि उहे लांडी में ऐं हैदराबाद भरिसां कोटड़ी में क़ाइमु थियल आहे। जिथां जेका कणक आहे उहा गुम थी वई आहे, अलाए काॾे वई का ख़बर न आहे केरु खाई। हा हाणे उहा 30 अरबनि जी कणक हिन वक़्तु वई आहे, या तव्हांखे या असांखे या आम माण्हुनि खे नज़र न ईंदी हिन वक़्तु। पर जॾहिं इहा हुकूमत लाइ चैलेंज तॾहिं थींदी जॾहिं अॼु खां पोइ 6 महीननि खां पोइ जॾहिं हिननि वटि कणक जी खोट पैदा थींदी तॾहिं। छाकाणि त सिंध जो जेको हिन वक़्तु जेको बम्पर फसल लथो आहे उहो बि स्टॉक न करे सघिया आहिनि। हिननि खे हिन दफ़े 97 लख जेके बोरियूं आहिनि उहे ख़रीद करणी हुयूं। सिंध मां 97 लख। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ते शाहिद खे बि ख़बर हूंदी, असांजो बहितरीन रिपोर्टर आहिनि असांजा शाहिद आहिनि, उन्हनि खे ख़बर बि हूंदी इन ॻाल्हि जी। त ईअं जीअं तव्हां चयो त कमेटीज़ ठाहियूं वयूं आहिनि मुबशिर, ईअं शायदि पहिरियां बि असांजी कणक शायदि न बल्कि मां पाण हाईलाइट कई आहे न्यूज़ त ग़ाइब थी असांजी समूरी कणक पंजाब न मोकिली वई ऐं असीं सिंध यानी कि सिंध जी पंहिंजी कणक ॿिए पासे इंपोर्ट कई वई, वरी असीं पाण ॿिए हंधा कणक ख़रीद कईसीं ऐं तमामु घणो नुक़सान बि थियो। बिल्कुलु मसइलो आहे। ऐं असां ॾिठोसीं माज़ी में बि ईअं थियो त पाकिस्तान जे अंदरि तक़रीबन सूबनि में इहा कहत साली अची वई, वरी असांखे यूक्रेन मां कणक घुराइणी पई, बाक़ाइदा जेको आहे यूक्रेन सां मुआहिदो करणो पियो। अच्छा इते भी वरी हिकिड़ो निज़ाम आहे, यानी कि अक्सर औकात जेके बुनियादी तौर ते इदारा त यकीनन कमु कंदा ई आहिनि बहितरीअ जे लाइ, लेकिन जेके विच जा मिडल मैन आहिनि असल प्रॉब्लम उन्हनि जो आहे। जेके फूड इंस्पेक्टर तैनात कया था वञनि जेके विच में, त उहे इन तरीक़े जा हाणे तव्हां ॾिसो शायद मीर असांखे इहो ॿुधाइजो जॾहिं हिन मस्त ॾहर जे मथां कार्रवाई 2017 में इहो इल्ज़ाम लॻो त हुन खां पोइ नेब जे पारां को हिन जी का मुअतली कुझु को अहिड़ो मामिलो ओॾी महिल न थियो जंहिंजे करे हे वरी दुबारा ताइनात कयो वियो ऐं अञा ताईं मस्तु लॻो पियो आहे पंहिंजे नाले सां गॾी गॾु। बिल्कुलु इहो उसूलनि हक़ीक़त में डिपार्टमेंटल जेके मामलात आहिनि ॾिसंदड़ जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जो कमु आहे त उहो ॾिसनि त उहो केॾे मुअतल थियो। छाकाणि मुअतल त उहो थियो आहे, 10 दफ़ा थियो हूंदो, 15 दफ़ा थियो हूंदो। सिर्फ़ु ही 2017 त न आहे, 2013, 12 या ॿिनि सालनि में त उहो मुअतल थिया आहिनि। ऑफिसर्स मुअतल थींदा रहंदा आहिनि, हुननि जा नोटिफिकेशन मुअतली जा ईंदा आहिनि, बाबा सस्पेंशन लेटर जेको आहे उहो जारी त थींदो आहे, पर उन ते अमल जेको आहे मां इहा तव्हांखे सवेल ॻाल्हि कई त इन ते का इंस्पेक्शन सिस्टम हुजे। सीएम सिंध सैयद मुराद अली शाह इन मामले ते अगरि असां मुंहिंजा जेके ज़रिया आहिनि, मां पंहिंजे ज़रियनि जी ॻाल्हि थो ॿुधायां त मुंहिंजनि ज़रियनि इहा ॻाल्हि ॿुधाई त सीएम सिंध इन मामले खां ई माना लाइल मां हुनखे ख़बर ई न आहे त ही हेॾो वॾो स्कैंडल या हेॾो वॾो मामिलो थियो। हाणे जॾहिं मुख़्तलिफ़ मीडिया प्लेटफॉर्म ते जारी थियो आहे त हाणे कुझु जेके वज़ीर आहिनि जेके उहे हाणे उन्हनि खे इन ॻाल्हि जी जेका आहे नज़रसानी नज़र अचे पई त बाबा हाणे असांखे कुझु इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणो पवंदो। हाणे जेका आहे हुननि जे लाइ मुकमाणी कार्रवाई जे लाइ सिंध जे जेको खुराक वारो वज़ीर मां तव्हांखे ॿुधायो त उन पारां इहा ॻाल्हि कई वई आहे, अञा ॻाल्हि थी आहे, अञा हुननि पारां इहा ॻाल्हि कई वई त असां मुकमल डॉक्यूमेंटेशन कंदासीं, फिज़िकल रिपोर्ट पेश कंदासीं, उन खां पोइ हुननि जो 14 ॾींहंनि जे जवाब जो इंतज़ारु कंदासीं, चाहे उहे जवाबु ॾियनि या न ॾियनि, पर असां हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिननि जे ख़िलाफ़ पहिरियां केसिस दाख़िल थिया हुआ त तॾहिं ही छा कंदा, जेके जिन माण्हुनि खे कणक खपाइनि पिया या जिन माण्हुनि खे कणक ॾींदा आहिनि, छाजे करे वापारी सां जेको फूड इंस्पेक्टर ऐं वापारी जी वॾी गठजोड़ हूंदी आहे। फूड इंस्पेक्टर ऐं वापारी जॾहिं पाण में सौदो कंदा आहिनि त पोइ उहा जेका कणक आहे उहा उन्हनि खे ॾींदा आहिनि। वरी जॾहिं उहा फासंदा आहिनि नेब में या किथे बि कंहिं केस में जॾहिं फासंदा आहिनि त पोइ वरी उन्हनि जा प्ली बार्गेनिंग जो जेको सिलसिलो आहे, हिकिड़ो प्ली बार्गेनिंग वारो जेको सिलसिलो आहे उहो ख़तमु थियणु घुरिजे। उन सां गॾु सिंध जे वज़ीर आला खे इहा घुरिजे त हू पंहिंजी हिकिड़ी इंस्पेक्शन टीम क़ाइमु करे जेका जंहिं जे ऑफिसर ते जेको बि इल्ज़ाम आहे, चाहे उहो इल्ज़ाम हुजे चाहे उहा हुनजे मथां साबित थिए, जेसि ताईं हुनजे मथां का शइ साबित नथी थिए, जेसि ताईं हुनजे मथां इल्ज़ाम आहे त तेसि ताईं हुनखे कंहिं बि क़िस्म जी का पोस्टिंग न मिलणु खपे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हिते इन शइ जो को सिस्टम क़ाइमु न आहे थियल, चाहे उहो सिर्फ़ु फूड इंस्पेक्टर जी ॻाल्हि न आहे, चाहे उहो फूड कंट्रोल डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हुजे, DFCs हुजनि। असां त इहो ॿुधो आहे ईअं आहे, हुजे या न हुजे, बहरहाल असां इहो ॿुधो आहे त बाबा अगरि तव्हां 20,000 बोरियुनि जी जेका रक़म आहे उहा माना सिस्टम करे ॾींदव त पोइ तव्हां किथे न किथे जिथे तव्हांजी ख़्वाहिश हूंदी तव्हां हुते फूड इंस्पेक्टर लॻी वेंदो। बहरहाल
इहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे या हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर जेको सिस्टम आहे उहो किथे बि असांखे मज़बूत नज़र न पियो अचे। ही त सिर्फ़ फूड जेको खातो आहे या त सिर्फ़ उनजी ॻाल्हि आहे। इन खां अलावा ॿियनि महकमनि ते वञिजे त उते बि साॻी शायदि सूरत हाल हूंदी, पर हाणे सिंध जे जेको आहे हिन जेको फूड खातो आहे उनखे तहरीक वठणु खपे। ईअं न थिए जो मुस्तक़बिल में सिंध जा माण्हू अटे जे जेको मानीअ जे जेको गबे जे लाइ परेशान थियनि या अटे जी लप जे लाइ सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे परेशान थियनि, छाकाणि त सिंध में हिन वक़्तु जेको बम्पर फसल अथव उहो मुकमल तौरु जेके वापारी आहिनि उहे ख़रीद करे ऐं सिंध खां ॿाहिरि पंजाब ऐं ॿियनि सूबनि में जेको आहे विकिरो करे रहिया आहिनि। उन ते अञा ताईं कंट्रोल थी न सघियो आहे। सिंध जे हारियुनि जे लाइ हिननि जेको हारी कार्ड मुतारिफ़ करायो या उन्हनि खे बोरियूं ॾियण जो जेको सिलसिलो हिननि ठाहियो त बाबा असां जेको हारी कार्ड ज़रिए माण्हुनि खे ॾींदासीं, उन ते बि किथे बि असांखे कमु को बि नज़र न पियो अचे। न ई कंहिंखां 25 एकड़ जो जेको ज़मींदार आहे या जेके ज़मींदार तबिके जा जेके माण्हू आहिनि उहे असांखे किथे बि इन रिलीफ में नज़र न पिया ॾियनि। माना हुकूमत रिलीफ ॾियण खां कासर नज़र अचे पई। हुकूमत वटि को सिलसिलो ई न बचियो आहे त छा जो किथां ॾेई सघंदी हुकूमत रिलीफ? ज़ाहिर आहे हुकूमत वटि पैसा ई न आहिनि। पैसा जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि त उहे 30 अरब जे ताईं गुम थी विया। त हाणे 30 अरब जेके हुजनि अगरि हुकूमत वटि त हुकूमत उन्हनि 30 अरबनि जी कणिक माण्हुनि खां हिन वक़्तु वठी आहे। हाणे जेके माण्हू कणिक रखे वेठा आहिनि उहे ज़ाहिर आहे किथे न किथे एडजस्ट त कंदा। माण्हू ऐं असांजी दुआ आहे त सिंध इहे जेको अज़ाब अलाह ख़ैर करे अगरि अचण वारो बि आहे त न अचे। जेको अटे जो बहरान आहे उनखे वरी सिंध मुंहुं न ॾे। शाहिद मीर साथो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो ऐं असांखे खोड़ सारी इंफॉर्मेशन ॾिनी। ॾिसो पिया मुबशिर त असां किथे बीठा आहियूं, छा करे रहिया आहियूं, ऐं असां छा थी रहियो आहे। इहे आहे बिल्कुलु नाज़रीन, असां ॾिसो तव्हां सां इहे ई डिस्कस करे रहिया हुआसीं। असां पूरी उमेद आहियूं पंहिंजी हुकूमत खां, पंहिंजे इदारनि खां, ऐं जीअं शाहिद में बि ॿुधायो त वॾे वज़ीर खे जेकॾहिं वाक़ई में अहिड़ी सूरत हाल आहे त हिन स्कैंडल जी ख़बर न पई आहे त असीं सम्झूं था त असांजे हिन प्रोग्राम जे तवसुल सां उन्हनि तमामु इदारनि ते इहा ॻाल्हि पहुची चुकी हूंदी, आवाज़ टीवी जे आवाज़ सां इहा ॻाल्हि पहुची चुकी हूंदी ऐं यकीनन उन्हनि खे एक्शन खणणो पवंदो, एक्शन में आणणो पवंदो। आख़िर हर साल छो इहे मामला थींदा आहिनि? पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बुनियादी तौर ते जेका सरकारी सतह ते कणिक स्टोर कई वेंदी आहे, गोदामनि में रखी वेंदी आहे, इन जो हिकिड़ो माज़ी कनेक्ट थियल आहे। जॾहिं इन खां पहिरियां अंग्रेज़नि जो दौरु हो, जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी जी हुकूमत हुई इन सॼे बर सगीर जे मथां, त ओॾी महिल बर सगीर में कहत साली अची वई हुई, यानी कि सॼी कणिक ऐं ॿियूं शयूं जेके खाइण पीअण जूं हुयूं कहत अची वियो, बरसातूं न थियूं, जॾहिं ज़मीन में इहे शयूं पोखियूं ई न वयूं त उन खां पोइ अंग्रेज़नि हिकिड़ो कानून ठाहियो त हाणे जॾहिं बि कणिक, चांवर, खंड वग़ैरह इहे थींदियूं त उहे असां स्टोर कंदासीं, बाक़ाइदा स्टोर करे। उन खां पोइ जॾहिं अहिड़ी कहत सारी जी सिचुएशन हूंदी त पोइ सरकारी सतह ते इहे शयूं जेको आहे उहे तक़सीम कयूं वेंदियूं या सेल आउट कयूं वेंदियूं। लेकिन हाणे असीं ॾिसूं पिया त अंग्रेज़नि जो इहो कानून जेको आहे कहत सारी जे लाइ इस्तेमालु नथो थिए, बल्कि करप्शन जे लाइ इहे शयूं स्टोर कयूं थी वञनि। ऐं उहो ई आहे करप्शन जे अंदरि जेके मिडल मैन जेतिरा बि जुड़ियल आहिनि, किथे वापारी हज़रात इहे करप्शन कनि था, किथे इहे फूड इंस्पेक्टर्स जेके ताइनात थियल आहिनि। ऐं अलाह करे इहा ॻाल्हि ग़लति हुजे जेका शायद में असांखे ॿुधाए रहिया हुया त कोई अहिड़ो टास्क ॾिनो वेंदो आहे त 20,000 बोरियूं गाइब कंदो त जिथे तव्हां चवंदो उते तव्हांजी पोस्टिंग हूंदी। असां उमेद कयूं था त अहिड़ो मामिलो न हुजे, एतिरी अंधी न हुजणु घुरिजे। सिंध जे अंदरि इदारनि खे शयूं मैनेज करणु घुरिजनि ऐं असीं उमेद करे रहिया आहियूं त हिन जे मथां सख़्तु कार्रवाई कई वेंदी ऐं सख़्तु कार्रवाई करे, बल्कि हे जेके माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि इन्हनि खां ई इहे सभु शयूं रिकवर करायूं वञनि। सवाब बिल्कुलु इन हवाले सां ऐं इन हवाले सां हुकूमत खे सुजाग थियणो पवंदो ऐं जेतिरो जल्दी सुजाग थिए त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे त बहितर थींदो। नाज़रीन, वठंदासीं हिते नंढिड़ो ब्रेक। केॾा न वञो, मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम जारी आहे। असांखे ब्रेक खां पोइ महिमान जॉइन कंदा। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, असीं तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं, प्रोग्राम जारी सारी आहे ऐं असीं
खोड़ सारा टॉपिक्स खणी आयूं। अॼु हिकिड़ो ॿियो टॉपिक जंहिं ते अहम इशू ते नज़र विझंदासीं, उहो आहे फिटनेस। इंसान जी फिटनेस अॼुकल्ह जल्दी ख़राब थी वञे थी, बीमारियूं जल्दी इंसान खे वकोड़े वञनि थियूं, ऐं ख़ासि करे जेके असां छा नंढा नंढा नौजवान आहिनि, असांजी यूथ आहे, उहा घणो परेशान थी वई आहे, छो त असांखे वेठे कमु करिणो आहे। हिकिड़ी सीट आहे 9 to 5 असांखे वर्क करिणो आहे, त असीं उथी नथा सघूं, खाऊं बि उते, पीऊं बि उते। उन खां पोइ असांजा जेके ॿार आहिनि मुबशिर, उन ॿारनि खे बि फोकस में रखंदासीं त ॿार असांजा उन्हनि जी टमी वधी वेंदी आहे। ज़ाहिर आहे स्कूल में अचनि था, स्कूल खां एक्टिविटी न आहे का बि, उन खां पोइ सुम्ही करे ई खाइणो आहे, उते ई मोबाइल यूज़ करणी आहे, ऐं उन खां पोइ जेको कोल्ड ड्रिंक जो इस्तेमालु आहे, जंहिंमें 12 खां 13 स्पून जेके आहिनि हिकिड़ी कोल्ड ड्रिंक में, हिकिड़े टिन में या हिकिड़ी ड्रिंक में हूंदा आहिनि शुगर जा, उहा असांजी बॉडी ते केतिरो इम्पैक्ट करे थी। फिट रखणु, असां पाण खे फिट रखूं छो ज़रूरी आहे, फिटनेस छो ज़रूरी आहे, ऐं असीं योगा करण खे असीं छो सम्झंदा आहियूं त इहो असांजो टाइम ज़ाया थींदो। योगा एक्सरसाइज़ फिट रखणु पाण खे ज़रूरी आहे, इन लाइ ज़रूरी आहे जो असीं बीमारियुनि खां बचणु चाहियूं था, त असांखे इहे सभु शयूं अपनाइणियूं पवंदियूं। ऐं असीं अगरि पाण खे छॾे ॾिनोसीं त असीं बेढंगा थी वेंदासीं, बॉडी केॾां वेंदी, शेप छा आहे असांखे का ख़बर नथी पए। उन खां पोइ जेको कोलेस्ट्रोल आहे उहो असांजी बॉडी में ईअं फैलिजी वञे थो, ईअं वकोड़े वञे थो, त उन सां दिलि जूं बीमारियूं, इन खां अलावा जेकी शुगर मेन बीमारी जेका हिन वक़्तु पाकिस्तान में हर ॿिए माण्हूअ में आहे, उन खां अलावा खोड़ सारियूं ॿियूं बीमारियूं जेके लिवर सां कनेक्ट आहिनि, ऐं मोटापो जेके ओबेसिटी चऊं था, उहा जल्दी इंसान खे वकोड़े थी। बीमारी ईंदी जल्दी आहे मुबशिर, पर ईंदी तमामु देर सां। हा, बिल्कुलु ईअं ई आहे। अॼुकल्ह जे ज़माने में वर्ज़िश एक्सरसाइज़ हाणे सिर्फ़ु जेका आहे उहा शौक़ु न रहियो आहे, हाणे इहा ज़रूरत बणिजी वई आहे हर इंसान जे अंदरि। असीं ॾिसूं पिया जीअं वक़्तु गुज़रे थो, ज़मानो गुज़रे थो, इंसानु सुस्तु थींदो वेंदो आहे। हर को चाहींदो आहे बसि मां मानी खाई करे सुम्ही पवां। वरी उनजो नुक़सानु बुनियादी तौर ते इहो थींदो आहे त असांजी जेका बॉडी आहे, असांजो जेको जिस्म आहे, उहो बेढंगो थी वेंदो आहे। कंहिंजो पेट वधियलु हूंदो आहे, को मोटापे जो शिकार थी वेंदो आहे। वरी ख़ासि कर असांजी जेके घरेलू ख़वातीन आहिनि, जेके असांजूं घर जूं माइरूं भेनरूं आहिनि, उन्हनि जे लाइ इलाही ज़्यादा प्रॉब्लम हूंदी आहे इहा ॻाल्हि, त उहो पंहिंजे फिटनेस खे बि कैरी रखी सघनि, ऐं पाण सां गॾु ज़िंदगीअ जा ॿिया बि जेके कम आहिनि उहे मामूल मुताबिक़ करे सघनि, छो जो उन्हनि जा कम इलाही ज़्यादा हूंदा आहिनि। ॿारनि खे बि संभालणो हूंदो आहे, घर खे बि संभालणो हूंदो आहे। बाक़ी जेके असां यंगस्टर्स आहियूं, जेके जेंट्स हज़रात आहियूं, मर्द, उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां मैनेज करे वेंदा आहिनि। ऑफिस हलिया विया, ऑफिस खां पोइ वापसि अची 1-2 कलाक जो टाइम कढी करे जिम हलिया विया। लेकिन हाणे असां ॾिसूं पिया त मर्दनि में बि इहो रुझान घटि थी रहियो आहे, छो जो हाणे लाइफ असांजी एतिरी मसरूफ़ गुज़रणु लॻी आहे त को माण्हू 2 नौकरियूं थो करे, को माण्हू हिकिड़ी बि नौकरी थो करे, त उहो वापसि अची करे मोबाइल में लॻी थो वञे, सोशल मीडिया में लॻी थो वञे, त उहो पंहिंजी ज़िंदगीअ जे ॿिए हिसाब सां टाइम नथो ॾिए। त अॼु असां वर्ज़िश जे मथां ॻाल्हाईंदासीं। सभा असां वटि हिन हवाले सां असां वटि गेस्ट मौजूदु आहे, ऐं असां वटि स्टूडियो में ई गेस्ट मौजूदु आहिनि। उन असांखे जॉइन कयो आहे, फिटनेस ते कमु कनि थियूं, ऐं 15 सालनि खां पंहिंजो हिकिड़ो फिटनेस क्लब हलाइनि थियूं, ऐं जेको आहे उहो ट्रेनर बि आहिनि, ऐं ट्रेनिंग सिर्फ़ु न कि लेडीज़ खे ॾियनि थियूं, पर जेंट्स खे बि ॾियनि थियूं। इंस्ट्रक्टर आहिनि, इन्फ्लुएंसर बि आहिनि, गॾोगॾु फिटनेस ट्रेनर खे वेलकम कंदासीं। शाज़िया असद साहिबा असांखे जॉइन कयो आहे इन स्टूडियो। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? वालेकुम अस्सलाम जी, अल्हम्दुलिल्लाह ठीक है, तबीयत सेट है? कैसे चल रहा है कामकाज? अल्हम्दुलिल्लाह सब सेट है माशाल्लाह। आपको पता है कि फिटनेस एक ऐसी चीज़ है कि जो अब कंपलसरी हो चुकी है, लोगों को अवेयरनेस आती जा रही है कि जी हम ज़्यादा से ज़्यादा बीमारियों की तरफ जा रहे हैं, तो उनका अब रुझान इसकी तरफ होता जा रहा है। और बाकी रही सही कसर आप लोग पूरा कर रहे हैं कि आप लोग इतनी अवेयरनेस दे रहे हैं, मॉर्निंग शोज़ जो हैं वो डेली कुछ ना कुछ इस तरीके की नॉलेज लोगों को दे रहे हैं, जिससे वो इस तरफ आ रहे हैं। बिल्कुल। अच्छा, मैं आपसे ज़रूर पूछना चाहूँगी, मेन इशू, अहम इशू जो लड़कियों का भी है और मर्दों का भी है, वो है टमी का निकलना। पूरी बॉडी नहीं बढ़ती, लेकिन टमी बढ़ जाती है, और उसको कम करना इतना मुश्किल है। क्यों मुश्किल है, क्या किया जाए? देखिए, पहली वजह मुश्किल ज़रूर है, लेकिन इसकी कॉज देखनी है कि वजह क्या है, किस वजह से हो रहा है। तो टमी चाहे जेंट्स हो चाहे मर्द हो या लेडीज हो, आपने देखा है कि पतला सा भी बंदा होगा लेकिन उसका टमी ज़रूर होता है। पतली सी भी औरत होगी, थिन होगी, लेकिन उसका टमी ज़रूर होता है। इसलिए क्योंकि ये जो फैट है ना, ये हमारी बैली पर स्टॉक हो रहा है, स्टोर होता जा रहा है, और उसकी वजह जो है वो हमारी लेट नाइट डिनर की हैबिट है।
क्योंकि हम लोग कामों से फारिग होते हैं, सबसे आखिर में खाना खाते हैं और लेट नाइट करने के बाद फिर जाहिर है जब आप डिनर करते हैं तो आप पूरा दिन के इतना थके हुए होते हैं कि आप फिर की तरजीह देते हैं कि बस अब हमने आराम करना है, अब हमने कुछ नहीं करना, अब हमने सो जाना है। और सोने के बाद जाहिर है वो खाना तो वैसी का वैसी आपकी टमी में रहा ना, वो ना तो डाइजेस्ट हुआ ना डिल्यूट हुआ है, तो फिर जाहिर है फिर आपने फैट तो कंज्यूम करना ही है, फिर वो बन जाता है हमारा फैट, बेली फैट। ठीक है। अच्छा मैडम ये बताइएगा, क्योंकि हर इंसान की ज़िंदगी बड़ी मसरूफ़ होती है, वो बहुत मुश्किल से टाइम अपने लिए भी निकाल ले तो बड़ी बात है, तो आम तौर पे ज़िंदगी में कितने घंटे की वर्जिश एक्सरसाइज ज़रूरी होती है, और क्या एक्सरसाइज के लिए जिम ही जाना ज़रूरी है या ज़िंदगी की बाकी दीगर चीज़ों पे भी वर्जिश की जा सकती है? जी बहुत अच्छा क्वेश्चन है आपका। एक्चुअली हम लोग इतना ज़्यादा अब ना कमिटेड हो गए हैं कि ये काम है वो काम है, उसके लिए एक्सरसाइज के लिए टाइम निकालना बहुत मुश्किल होता है। मैं समझती हूँ अगर आप रेगुलर बेस पे कुछ कर रहे हैं ना तो 15 to 20 मिनट्स भी बहुत है। ओके। अगर आप रेगुलर बेस पे कर रहे हैं। हाँ, अगर आप जिम ज्वाइन करते हैं तो वीक्स में 4 टाइम्स आएँ। जाहिर है आप जाएंगे तो 1 घंटा 1.5 घंटा तो आप लगाएंगे, लेकिन घर पे रहकर भी कुछ ऐसे चीज़ें हैं या ऐसे स्टेप्स हैं या ऐसी रूटीन है। मेन चीज़ तो मैं ये कहूँगी कि आप अपनी जो डेली रूटीन है उसको इस तरीके से सेट करें कि उसमें कुछ टाइम आप अपने वॉक के लिए निकाल लें। आप खाना खाने के बाद 10 मिनट अगर घर में ही चहलकदमी कर लें, कुछ नहीं तो बाहर चले जाए, थोड़ी सी वॉक कर ले, बनिस्बत इसके कि बस मोबाइल लिया और या बैठ गए या टीवी खोला और खाना खा के बैठ गए। तो ये डेली एक्सरसाइज में अगर आप थोड़ी सी वॉक शामिल कर लें तो मेरे ख्याल से इस चीज से भी हम थोड़ा सा बेहतर कर सकते हैं अपने आप। अच्छा, ये हमारा माहौल आजकल बहुत खराब हो गया है, हमारे पास हवा भी ताज़ा नहीं है, हमारे पास घर में प्लांट्स भी नहीं है, हम लगाते ही नहीं है या रखना ही नहीं चाहते प्लांट्स को अपने पास। उसके अलावा हमारे पास कोई जानवर नहीं है, कोई पेट नहीं है हमारे पास जिससे हम खेलें या फिर उनको अपनी एक्सरसाइज की तरह शामिल कर सकें। कोई ऐसी चीज़ जिसको हम देख के इंस्पायर हों। एक्सरसाइज योगा के लिए ज़्यादा से ज़्यादा क्या ज़रूरी है? क्या एक जिम ही ज़रूरी है या फिर हम अपने घर में भी कोई ऐसी जगह मखसूस कर सकते हैं इस चीज़ के लिए? जी बिल्कुल, आप देखिए ज़रूरी नहीं है। देखिए अब जो ये हमारी जो डेली बेसिस पे जो हमारी ख़वातीन है जो इतनी टफ रूटीन के साथ हैं, बच्चों को स्कूल भेजना है, घर में खाना पकाना है, मासी ने आना है, ये आना है, ये सारी चीज़ें देखिए मैं समझती हूँ। देखिए जिम पहले भी नहीं होते थे, सही है, जिम तो अब हुए ना। तो पहले की लेडीज़ अपने आप को किस तरीके से सही रखती थी, वो काम खुद करती थी, ठीक है। अच्छा, अब रही बात ये कि अब यहाँ पे ये सवाल होता है क्या काम करने से एक्सरसाइज सही हो जाती है? नहीं, ये भी नहीं है, क्योंकि एक्सरसाइज में जब तक आपको अपने कानों में आपकी हार्ट बीट ना सुनाई दे, दैट इज कार्डियो, तो वो जरूरी है। थोड़ा सा वो कर ले आप, कुछ नहीं तो घर में स्टेयर्स हैं, स्टेयर्स उतने चढ़ें, ठीक है। मैं नहीं कहती कि आप अलग से टाइम निकालें, आपने कुछ गमले घर में रखे हुए उनको उठाएं, एक दूसरी जगह पे शिफ्ट करते रहें, वो आपकी वेट लिफ्टिंग, वो आपकी वेट लिफ्टिंग है, ठीक है। आपने थोड़ा थोड़ा कुछ किया। पानी की बॉटल्स हैं, उनको उठाने का तरीका सीखें। वो इंतजार में पड़ी रहती हैं कि लेडीज जेंट्स आएंगे वही उठाएंगे, नहीं, आप उनको सही तरीके से उठाना सीखें। अब हमारी जो पुरानी लेडीज थी वो कहती थी औरतों के लिए वेट उठाना मना है, ये गलत कॉन्सेप्ट था। उन्होंने मना सही किया लेकिन उन्होंने तरीका नहीं सिखाया कि हमें उठाना कैसे, ठीक है, हमें किस तरीके से उठाना है। वेट हमने उठाना है, जरूर उठाना है, क्योंकि कहते हैं कि अगर आप अपनी 35 से लेके 45 तक की एज में वेट लिफ्टिंग करते हैं तो आप पूरी जिंदगी बाद की अपनी बड़ी स्ट्रॉन्ग फील करते हैं, आपकी बोन्स मजबूत हो। ये बड़ा इम्पोर्टेंट है, बिल्कुल इहो पॉइंट आहे। सभाउ तव्हां ॿुधायो, तव्हां घर में खणंदा आहियो पाणीअ जी बोतल? असांजे घर में त मामूल आहे, असांजी जेके मायूं वीचारियूं आहिनि, अमड़ू भेणूं असांजूं, त अधा बोतल त खणी ॾे त मथे रखी ॾे, त तव्हांजो छा भला रूटीन हूंदी आहे? मां पंहिंजे घर जा कम कंदी आहियां ऐं वेट बि खणंदी आहियां ऐं ख़ासि करे मानी खाई करे वॉक ज़रूरु कंदी आहियां। मानीअ जे मथां पाणी न आहियां पीअंदी, उनखां पहिरीं पाणी पी वठंदी आहियां। इन जे करे मुंहिंजी फिटनेस जो राज़ बि इहो ई आहे। हर माण्हू चवंदो आहे मूंखे त सबा डाइट कंदी आहे, यकीन कयो तव्हां, मां डाइट न आहियां कंदी। मां हर शइ खाईंदी आहियां, तरियल शयूं बि खाईंदी आहियां, फ्राई जेके बि शयूं हुजनि मुंहिंजूं त फेवरेट आहिनि, ऐं मसालेदार शयूं खाईंदी आहियां। पर अल्हम्दुलिल्लाह इन्हनि सां गॾो गॾु अगरि तव्हां पंहिंजी फिटनेस चाहियो था त तव्हांखे एक्सरसाइज ऐं वर्क तव्हांजी ज़रूरी आहे। माशाल्लाह तव्हां बि त फिट आहियो, छा कंदा आहियो? मां बिल्कुलु, मूंखे पंहिंजा साथी चवंदा आहिनि त यार तव्हां माशाल्लाह घणा ई फिट आहियो। मां घणो ई फिट आहियां, घणो ई फिट आहियां। मुंहिंजा दोस्त ऐं असांजा जेके टीम मेंबर्स आहिनि, क्रू मेंबर्स, उहे बि चवंदा आहिनि यार तूं कमज़ोर आहे। वरी मां उन्हनि खे चवंदो आहियां मां कमज़ोर न आहियां, मां फिट आहियां, हिनखे फिट चइबो आहे। और मुंहिंजे ख़्याल सां हिन ॻाल्हि जी ताईद असां मैडम खां बि वठंदासीं। हिकिड़ो ॿियो माण्हू बि असांजे स्टूडियो में फिट आहे, उहो बि आहे। मां फिट आहे जेको किरी पियो हुयो। मां हिन ॻाल्हि
ॻाल्हि जी ताईद मैडम खां लाज़मी वठंदमि जी, त हो जी, जी। तव्हांखे मुंहिंजो इन फेवर ॾींदे चवनि त भाउ मुंहिंजी बॉडी जेका आहे उहा फिट बॉडी आहे। अच्छा, असांजो हिकिड़ो प्रॉब्लम आहे, जी मां जेतिरो घणो खाई वठां पी वठां असांजी बॉडी खे लॻंदो न आहे। ओह माय गॉड इहो हिकिड़ो जेनेटिक्स इशू आहे सुपरस्टम आहे, असांजा, यानी कि। त असां खाइण पीअण में इलाही ज़्यादा रखंदा आहियूं, शौक़ीन बि आहियूं खाइण पीअण जा। त जेको बि माल ईंदो आहे बिस्मिल्लाह करे अलाह नालो वठी करे असां माल दॿींदा आहियूं ऐं उनजो फ़ाइदो इहो आहे त न असांजो टमी थो निकिरे, न असांजो को अहिड़ो प्रॉब्लम आहे। बाक़ी हल्की फुल्की वर्जिश जिम हलंदी रहंदी आहे, उनजो वेट लिफ्टिंग वग़ैरह इहे अच्छा शयूं असां उहे मुबशिर, ई घर इहो में- तव्हां सवाल ज़रूर मैडम खां तव्हां बि कजो जी, ऐं मां जी। बि पुछणु चाहींदमि। हिकिड़ी तव्हांजी जीअं बॉडी आहे, तव्हां जेको बि खाओ पियो लॻंदो न आहे, हा ऐं अहिड़ा छोकिरा पंहिंजी बॉडी खे वधाइण लाइ जिम ज़रूर कंदा आहिनि जी, हा। ताकी असांजी बॉडी वधे। बिल्कुल बिल्कुल आपकी बॉडी स्ट्रॉन्ग मैडम न असां वेंदासीं। हम सिर्फ वेट लॉस के लिए नहीं जिम प्रिपेयर कर रहे हैं, हम कह रहे हैं कि आप अपने आप को आइंदा आने वाली लाइफ के लिए स्ट्रॉन्ग करें, अपना स्टेमिना बिल्ड करें, अपने आप को बीमारियों से बचाएं। क्योंकि जाहिर है जो बीमारियां एक फैटी पर्सन को हो सकती हैं वही एक ये दुबले पतले इंसान को भी हो सकती हैं। तो उससे बचाने के लिए वर्जिश एक बेहतरीन नेमल बदल है कि जो आपको अच्छी लाइफ की तरफ, हेल्दी लाइफ की। और जब आप एक्सरसाइज करते हैं तो उसके साथ साथ अपनी डाइट भी कंट्रोल करते हैं। आप डाइट में भी देखते हैं, क्योंकि आप देखें कि ज़रूरी नहीं है कि आप दुबले हैं तो आपका कोलेस्ट्रॉल लेवल भी कम हो। ठीक है, मैंने देखा है जितने पतले दुबले लोग होते हैं उनका कोलेस्ट्रॉल लेवल जो होता है वो हाई होता है, अच्छा। क्योंकि वो सब कुछ खा रहे होते हैं। ठीक है। जो फैटी बंदा होता है वो फिर भी देख के खा रहा होता है कि जी मेरे लिए ये चीज सही नहीं है और ये चीज नहीं है, तो इसलिए हार्ट अटैक्स के रेशो ज्यादा होते हैं। तो ओके। इसलिए आपने अपनी डाइट को कंट्रोल करना डाइट है। को ये तो आपका control करना है। मेटाबॉलिज्म है जो आपको बहुत ज्यादा फास्ट है, वो आपको बॉडी को लगने नहीं दे रहा। लेकिन हमारे पास कुछ लोग ऐसे हैं जो खाने की सिर्फ खुशबू से ही मोटे हो जाते हैं। तो आप पानी लकी से? है, जी जी, पानी से भी हो जाते हैं। तो वो चीज है। वैसे उनका इसका क्या metabolism जो solution होता है है? वो स्लो होता है। मैडम अगर जैसे बॉडी है हमारी, अब हमें खाना पीना लगता नहीं है, लेकिन हम चाहते हैं कि थोड़ा सा हेल्दी दिखें और थोड़ा सा अच्छी सेहत दिखे, तो इसके लिए क्या तरीके का? इसके लिए आप पहली चीज जो है आप स्ट्रेंथ ट्रेनिंग शुरू करिए, वेट है। लिफ्टिंग करना शुरू करिए और उसके साथ अपना प्रोटीन इंटेक बढ़ाइए। ओके, बनिस्बत के आप कार्ब्स वगैरह ज्यादा खाएं, हम्म, आप अपना प्रोटीन बढ़ाइए। ठीक तो है। प्रोटीन से आपका मसल्स बिल्ड होगा जी, और वेट लिफ्टिंग करने से आपके मसल्स जो है वो ग्रो करेंगे और फिर आप स्ट्रॉन्ग लाइफ की तरफ जाएंगे। अच्छा, जैसे प्रोटीन की आपने बात की शाजिया असद, मैं प्रोटीन देखती भी हूँ, मेरे घर में एक जार रखा हुआ है। अली भाई मेरे एक्सरसाइज बहुत करते हैं, ऐसी बॉडी थी उनकी भी, पतले दुबले थे, लेकिन उन्होंने खुद को बढ़ाने के लिए उन्होंने जिम ज्वाइन किया। माशाल्लाह इतने अच्छे लगते हैं आजकल के, सब लोग उनकी तारीफ करते हैं, उनकी बॉडी की तारीफ करते हैं, अच्छा लगता है। शेप यानी कि शेप आ जाता है एक बॉडी में, आपका मसल्स बन जी। जाता है। एक तो ये बॉडी हो गई, अब दूसरी बॉडी है खवातीन की, जो हमारे घर में खवातीन है। नाज़रीन, मां सवाल जरूर कंदमि मुबशिर हाँ बैठो, ब्रेक बिल्कुल, में मत- सवाल असां कंटिन्यू रखंदासीं, या असांजो प्रोग्राम भी जारी और सारी रहंदो। लेकिन छो जो वर्जिश करण महिल भी इंसान थकी वेंदो आहे त प्रोग्राम कंदे भी थकिजी वेंदो आहे, त कुझु देरि साई जी ज़रूरत हूंदी आहे। नाज़रीन, असीं वापसि अचूं था, शाज़िया असद असां सां गॾु हूंदी, ब्रेक खां पोइ ॿीहर मिलंदासीं, इते वठंदासीं नंढी शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो दिस मॉर्निंग विथ आवाज़। मां मुबशिर हुसैन सबा अबड़ो, असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं अॼु सिर्फ़ु ब्रेक खां पोइ असां ॿई ॼणा गॾु न आहियूं। स्टूडियो में असां वटि फिज़िकल इंस्ट्रक्टर मौजूदु आहे, शाज़िया असद, जंहिंजो 15 सालनि जो हिकिड़ो वसी तजुर्बो आहे ऐं उन्हनि इन फील्ड में ॾेई करे बाक़ाइदा खोड़ सारे यंगस्टर्स खे, यूथ खे जेको आहे उहो फिटनेस जी जेका आहे तरबियत फराहम कई आहे। त सभा ब्रेक खां पहिरियां तव्हां कुझु सवाल करे रहिया आहियो, वो जी, माँ इहो ही सवाल करे रही हूँ। शाज़िया असद साहिबा, मैं आपसे ये सवाल करने वाली थी, फिर हम ब्रेक पे चले गए थे। एक तो बॉडी है, जैसे हम दोनों फिट हैं और हमारी बॉडी बढ़ती भी नहीं है, और कुछ लड़के अगर जिम करना चाहें तो जिम करके अपनी बॉडी को बढ़ा लेते हैं। ऐसे ही हम खवातीन की, लड़कियों की बात करते हैं, वो खाती भी नहीं है कुछ, घर का पूरा काम भी करती है, फिर भी उनकी बॉडी बड़ी हुई है, वो वेट लॉस नहीं कर सकती हैं, तो क्या करना चाहिए उनको?
देखिए ये ख़वातीन जो हैं इनका ये है कि ये ना थोड़ी सी माइंड से भी रिलैक्स नहीं है। घर अच्छा। में जो इतना इनका टेंशन है, काम का टेंशन है, तो उससे वो सब चीज़ों के लिए तो टाइम निकाल लेती हैं, लेकिन अपने लिए टाइम नहीं निकालती हैं। उनका होता ये है, उन्होंने बच्चों की फीड बनाई, बच्चों का खाना बनाया, अब ये बच गया, ये वेस्ट होगा। उन्होंने उठाया, वो सेरेलिक लिया और बच्चों का खा लिया, बच्चों का बचा हुआ खाना खा लिया, अपने आप को उन्होंने डस्टबिन बना लिया। ठीक है, उन्होंने अपने आप को डस्टबिन बना के ये किया है कि जो जरूरत नहीं है वो न्यूट्रिशन वो कैलोरीज वो इनटेक कर रही हैं। सबके लिए पका रही हैं, बेटे की पसंद ये है, अब आपकी पसंद ये है, शौहर की पसंद ये है, लेकिन अपनी क्या खैर डाइट है वो नहीं। वो जो सबके बीच का खाना है वो खा रही हैं। कभी वो किसी वक्त खा रही हैं, कभी वो किसी वक्त खा रही हैं, कोई उनका टाइम नहीं है उनके सोने उठने बैठने का, तो उससे वो स्ट्रेस में चली जाती हैं। फिर उनका जो वो स्ट्रेस वाला जो वो उनका लेवल है ना वो हाई होता है, जिससे उनका वेट बढ़ना शुरू हो जाता है। ठीक है, उनका वो एक हार्मोन्स है जो हमारी बॉडी में होता है, वो हाई होने की वजह से हमारी बॉडी में फैट जो है वेट बढ़ता है। तो उनके लिए सबसे बेहतर यही है कि वो अपनी रूटीन बनाएं, अपने लिए भी टाइम निकालें, अपने आप को भी टाइम दें। जाहिर है जब वो खुद हेल्दी होंगी तो वो बच्चों की तरफ ध्यान दे सकती हैं, घर को बेहतर कर सकती हैं। तो कम से कम वो अपनी डाइट का ख्याल करें, अपने पोर्शंस को कम करें, अपनी नींद का पूरा जो है इंटेक करें, तो वो हेल्दी लाइफ की तरफ। बाज़ औक़ात मैडम हम देखते हैं जो हमारी घरेलू ख़वातीन हैं वो अक्सर औक़ात घरों के काम वगैरह करती हैं, झाड़ू देना हो गया, पोछा देना हो गया, ये भी बुनियादी तौर पे एक्सरसाइज में शुमार होता है, क्योंकि बाज़ औक़ात बैठ के झाड़ू दे दिया, खड़े होकर दीवार के जाले साफ़ कर दिए, तो ये भी कोई फिट रखने के लिए कोई कारआमद साबित हो सकता है? जी बिल्कुल, देखिए ना करने से तो करना बेहतर है ना, और क्या। अब बाज़ ख़वातीन ऐसी हैं, बस सुबह से लेके बैठी रहेंगी मोबाइल लेके, अब भाई मासी का ने आना है, और वो इस चक्कर में इंतजार करके उतना ही टाइम वेस्ट कर रही होती हैं। तो मेरा मानना ये है कि ये छोटे मोटे काम करने से कम आप एक्टिव तो रहेंगी, और ये है कि जो आपने इनपुट किया है, यानी कि जितना आपने खाया है उसका थोड़ा तो आउटपुट होगा ना, तो आप कम से कम हाथ पांव हिलाएं, कुछ काम खुद भी करें। ठीक है, ये एक्सरसाइज में नहीं आते, लेकिन पोछा लगाना एक्सरसाइज में है, क्योंकि आपका टमी पूरा, जैसे हम पहले बैठ के जमीन में पोछा लगाते थे, जैसे हमारी अम्मी वगैरह बताती थी, तो उसमें हमारा पूरा टमी जो है वो अंदर प्रेस होता है। हाँ, अब ये टाइम हो गए कि खड़े होकर डंडे वंडे से लगा लिया और वो उससे कर लिया, वाइपर से, वो थोड़ा सा नहीं है, लेकिन फिर भी मैं कहती हूँ कि ना करने से करना बेहतर है, कुछ तो करें। बिल्कुल, और तो बर्न होंगी। बिल्कुल शाज़िया साहिबा, वैसे ही टमी जल्दी बढ़ जाता है और एक थाइज हमारी बिल्कुल वाज़े हो जाती हैं और जल्दी बढ़ जाती हैं। पूरा का पूरा ऐसे हम देखते हैं कि खाना उन्हीं को लग रहा है, एक टमी को लग रहा है, एक थाइज को लग रहा है। अच्छा, मैं आपसे कुछ टिप्स जरूर लेना चाहूंगी खवातीन के लिए, मर्दों के लिए। अगर जिम नहीं जा सकते, अगर जिम ज्वाइन नहीं कर पाते, तो हम क्या करें? कौन सी ऐसी एक्सरसाइज है जो इजी भी हो और घर में भी कर सकें? देखिए, अगर जिम नहीं जाते तो कम से कम जब आप खाना खाने बैठ रहे हैं तो उससे 10 मिनट पहले थोड़ा सा ना वॉकिंग वाले स्टेप्स जो होते हैं, जो हम 1-2 पाँव आगे कर करके तरफ फास्ट वे में चलना शुरू करें, अपने लाउंज में या अपने घर में या गैलरी या रूम, जो भी है, जितना भी एरिया है, उसके लिए कोई इतनी ज़्यादा एरिया की जरूरत होती है, आप वो करें। फिर दूसरे, आप अपने बैठ कर अपनी बैली को अंदर करते हुए सांस रोकें थोड़ी देर के लिए, पीछे बिल्कुल जैसे तकिया लगा के बैठ गए, इस तरीके से होल्ड रखें थोड़ी देर। पेट को अंदर करने की कोशिश करें, लेट कर सिंगल लेग्स को उठाएं, ताकि आपके थोड़े से वर्कआउट इस तरीके से हो। जाहिर है मैं बैठे बैठे तो इतना नहीं बता सकती। कोई पानी की बोतल लीजिए, उसको दोनों साइडों पे अपने इस तरीके से बैली के इस तरीके से, उस वजन को आप पहले 1 kg की कर लें जी, मूव करें। पहले 1 kg की बोतल ले लें, फिर 1 हफ्ते के बाद उसको 2 kg पे कन्वर्ट कर लीजिए। इस तरीके से छोटे छोटे स्टेप्स, और इस तरीके के बहुत सारे स्टेप्स मैं अपने पेज वगैरह पे या आप और जगहों पे भी देख सकते हैं, बहुत आसानी से आपको अवेलेबल होंगे। वो स्टेप्स करने की आदत डालें। 10 मिनट का वर्कआउट अगर आप खाने से पहले कर लें तो मेरे ख्याल से बेस्ट है। उसके बाद 10 मिनट की आप वॉक कर लें। ठीक है मैडम, वैसे मर्दों के हवाले से हम बात करेंगे, दिन में तकरीबन कितनी प्रोटीन या कैलोरीज ज़्यादा ज़रूरी होती हैं, और वो अपनी डाइट को बेहतर कैसे कर सकते हैं? यानी सुबह उठ के नाश्ते में क्या किया जाए, और उसके बाद रूटीन में ऐसा क्या हो जो कैलोरीज। देखिए, कैलोरीज का हिसाब जो होता है ना, वो हमारे बॉडी वेट के लिहाज से होता है। ठीक है, हम उससे मेजर करते हैं हमारा बॉडी वेट कितना है, हमें उतने ही ग्राम कैलोरीज लेनी, प्रोटीन लेनी है। ठीक है, कैलोरीज नहीं, हमें प्रोटीन लेनी है। तो आपने प्रोटीन का सवाल पूछा मुझसे, तो प्रोटीन में ये है कि आपने उसको अपने पूरे दिन में उतना प्रोटीन इनटेक करना होता है। जैसे अगर कोई बंदा 57 kg या 60 kg का है, तो उसको तकरीबन इतना ही 60 ग्राम
अपना लेना है पूरे दिन में, उसको प्रोटीन अपना उतना करना होता है, ठीक या है। 60 से वो 70 कर सकता है। तो उसके लिए आप बेहतरीन तरीका यही है, सुबह बॉइल्ड एग्स खाइए, उसके साथ योगर्ट रख लीजिए, और फिर दोपहर में आप ये कर सकते हैं कि चिकन के जो पीसेस होते हैं, ब्रेस्ट पीसेस हैं, वो ले लीजिए, उनको करिए। रात में आप बीफ है या कुछ भी है, इन सब चीजों से, और ये चलिए हाई वो हो जाती है, आप दालों से भी अपना दाल से, प्रोटीन, जी, बेहतरीन, प्रोटीन। सबसे ज्यादा दाल में प्रोटीन है, जी, ठीक है, आपके बेसन में प्रोटीन आ जाता है, हाँ। दाल में प्रोटीन है, और दूसरे आपके योगर्ट में आ जाता है। जी। बहुत सारी चीजें ऐसी हैं, बीफ में सबसे आलू है हमारे पास, आलू carbs में बनाना आता है, है, आलू और कार्ब्स, ये सब चीजें हमारे पास कार्ब्स में जी, आती हैं, ठीक है। तो ये प्रोटीन में नहीं आएंगी। ओके। लेकिन ये भी लेना जरूरी है, छोड़ना कुछ नहीं है, क्वांटिटी कम करिए, क्वांटिटी ठीक है। कम करिए। और बेहतरीन टिप ये है कि रात के वक्त खाने में कोशिश करें कि कार्ब बिल्कुल लेस कर दें, दिन में खा लें। जैसे अब जेंट्स वगैरह होते हैं, ये दिन में काम करते हैं, तो ये इनका यूटिलाइज हो जाता है, अगर रोटी चावल खा रहे हैं यूटिलाइज हो जाता है, लेकिन रात को ये आराम करते हैं। तो रात के खाने में कोशिश करें कि आप चिकन या अपने सैलेड्स का इंटेक ज्यादा कर दीजिए और रोटी चावल कम कर दीजिए। सही। ठीक। शाजी साहबा, अब कुछ औरतों की बेली या फिर पूरा वेट ही हम काउंट करेंगे बढ़ जाता है आफ्टर डिलीवरी, तो उनको क्या करना चाहिए? आफ्टर डिलीवरी या सी सेक्शन, देखिए वही मेन चीज़ है कि आपके अंदर जाहिर है एक बहुत बड़ी चेंजिंग आती है, और वेट उसमें यूं बढ़ जाता है कि भाई कहते हैं खाओ खाओ खाओ, और समटाइम्स ये होता है बच्चे को इतना नहीं लग रहा होता है, मदर्स को ही लग रहा होता है। तो वो उसका बेहतरीन तरीका यही है कि आप अपने डॉक्टर से कंसल्ट करें। अगर आपका सी सेक्शन नहीं है तो फिर आप 1 मंथ के बाद अपनी एक्सरसाइज शुरू करें, नॉर्मली एक्सरसाइज करें। खाने में मैंने फिर वही वाली बात बताई, फीड करा रही हैं तो ऐसी चीज़ों का इंटेक रखें जो कि बच्चे के लिए ज़रूरी है, जिसमें आपका मिल्क हो गया, योगर्ट हो गया और प्रोटीन हो गया। कार्ब्स से थोड़ा सा कम करें, कार्ब्स को एक मतलब अपनी प्लेट के एक पोर्शन बनाएं, एक पोर्शन में आपने अपना प्रोटीन रखना है, दूसरे में आप अपना फाइबर रखिए, और तीसरा पोर्शन आपका कार्ब्स का होना चाहिए। ठीक है। तो इस तरीके से नहीं कि हमारे यहाँ इतना सा सालन लिया और 2-3 रोटियां खा ली, या इतने सारे चावल ले लिए। आप एक पोर्शन बनाइए कि जिसमें हर चीज लिमिटेड मकदार। सही। तो अब ये भी बताइएगा हमारे नाजरीन को मैडम, ऐसी कौन सी डिशेस हैं जिसमें फाइबर की क्वांटिटी ज़्यादा होती है, कार्ब्स की क्वांटिटी ज़्यादा होती है, और प्रोटीन, जैसे अभी हमने दालों वगैरह का जिक्र किया, तो इसमें थोड़ा सा आइडेंटिफाई, ताकि वो अगर ये प्लेट अपना बंदा शेयर भी करे तो उस हिसाब से उसको पता और हो। सैलेड की क्या अहमियत है? फाइबर सैलेड है ना हमारी, ओके, सैलेड फाइबर है। आप उसको जरूर हर खाने से पहले या तो अलग से खा लीजिए सैलेड को, उससे क्या होगा, देखिए आपका पेट खुद ब खुद थोड़ा सा फिल हो गया, सही है। अब उसके बाद आपने क्या करना है, 5-10 मिनट के बाद, नहीं कर सकते सैलेड नहीं ले सकते तो इसबगोल का छिलका जो है आप वो पानी में डालकर 5-10 मिनट पहले पी लीजिए। फाइबर का इंटेक आपके टमी में चला गया, आपका आधा पेट ऐसे ही भर गया। 1 गिलास पानी में 1 चमचा डाल के आप इसबगोल पी लीजिए खाने से पहले, ठीक है। अब 10-15 मिनट बाद आप अपना मील ले रहे हैं, मील में आपने क्या कुछ पोर्शन रखिए, दाल का एक बाउल बनाइए, ठीक है, उस पर तड़के जरा कम लगाइए, सही है, और दाल का एक बाउल बना के उसके बनाइए, उसके साथ आप एक पतली सी चपाती रख सकते हैं, ठीक है। चपाती नहीं लेना चाहते तो आपने 2 टेबल स्पून बड़े वाले 2 टेबल स्पून रख के चावल ले लीजिए। इस तरीके से अपनी प्लेट का इंटेक करिए। जाहिर है आपको पता ही है कार्ब्स क्या है, हमारे रोटी चावल और ये जितनी मीठी चीजें हैं ये इंस्टेंट कार्ब्स हैं, ओके, ठीक है, इनको अवॉइड करें, मीठे से बचें। सही। हमेशा कॉम्प्लेक्स कार्ब लीजिए, च्यू कार्ब लीजिए, इंस्टेंट कार्ब से बचिए, जो कि चीनी से बने हुए आइटम्स और शुगर्स हैं, सही, इससे बचिए। बिल्कुल ठीक है। शाजी साहबा, ये जो एज है 25 से लेकर 40 तक, इसमें जो हमारा वजन होना चाहिए, वेट होना चाहिए, वो कितना होना चाहिए मैक्सिमम, एक औरत का और एक मर्द का आइडियल जिसे हम कहें? देखिए ये तो हम इस पे डिपेंड नहीं कर सकते क्योंकि हाइट के लिहाज से वेट होते हैं, ठीक है। अब किसी का जाहिर है 5 इंच की हाइट है और कोई 7 इंच की हाइट है, तो अकॉर्डिंग टू हमारी हाइट उसका वेट होना चाहिए और उसको एक अंडर टू वेट रहना चाहिए। जैसे अगर आपकी हाइट, या जैसे मैं हूँ, मेरी 5.4 हाइट है, तो कम से कम मेरा वेट जो है इस वक्त 60 के अंदर होना चाहिए, ठीक है। और इसमें मैरिड और अनमैरिड का भी डिफरेंस आता है, ठीक है। इसी तरीके से कोई मेल है तो जाहिर है उसकी बोन्स, उसकी हाइट होती है तो उसका बोन्स का वेट होता है, तो उसका वेट जो होगा वो उसकी अकॉर्डिंग टू उसकी हाइट होगा। बिल्कुल ठीक है मैडम, साथ में ये मुख्तसर हमें बताइएगा, आजकल नौजवानों में ये हार्ट के बड़े इश्यूज हो रहे हैं, हार्ट अटैक हम देख रहे हैं बहुत कम उम्र में, हमारे ये हादसात हमारे दोस्तों के साथ भी होते हैं,
और एक जहनी स्ट्रेस होता है। तो ये दोनों चीज़ों को कंट्रोल करने के लिए कैसे वर्जिश का अमल जो है वो हमारे लिए फ़ायदेमंद हो सकता है, या ऐसा क्या करना चाहिए? देखिए, सबसे पहले तो एक्सरसाइज, आप मॉर्निंग वॉक शुरू करें। देखिए, कोई कितना भी ऑफिस जा रहा है, उसे पूरे दिन टाइम नहीं है, लेकिन वो सुबह तो जल्दी उठ सकता है ना। आप रात को स्क्रॉलिंग बंद करें मोबाइल की, जल्दी सोएं, तो सुबह ही सुबह आँख खुल जाती है जी। आप सुबह सुबह उठें, फजर की नमाज पढ़ें, थोड़ी सी मॉर्निंग वॉक करें, हल्के फुल्के योगा के स्टेप्स वहीं कर लीजिए, पार्क में कर लीजिए, गली है, स्ट्रीट है, रोड है, जहाँ भी है, सेफ साइड जगह देख के जरूर करें। और उसके बाद फिर ये है कि अपने ऑफिस चले जाएं। मेरे जिम में तो अक्सर लड़के जो हैं वो अपने बैग्स कैरी करके आते हैं सुबह ऑफिस के लिए, वो वहाँ जिम के कपड़े पहन के मतलब एक्सरसाइज करते हैं और देन अपने ऑफिस का ड्रेस पहन के वहीं से निकल जाते हैं। मोस्टली मैंने वुमेन्स और लेडीज को जेंट्स को देखा है, वो यही करते। तो कोई इतनी बड़ी बात नहीं है। अगर आपने पहली चीज अपनी हेल्थ रखी है और फर्स्ट प्रायोरिटी दे रहे हैं, तो कुछ ना कुछ तो करना पड़ेगा। और कुछ ऐसे भी हैं जो फौरन यानी ऑफिस से फौरन वापसी पे जिम आ जाते हैं। तो इस तरीके से आप अगर थोड़ा सा टाइम निकाल लेंगे, या बीच में आपके पास अक्सर तो अब ऑफिसों में भी जिम होते हैं, तो आप बीच में आपका लंच ब्रेक हुआ है, लंच से पहले आपने 15 से 20 मिनट जाके ट्रेडमिल करिए, 2-3 स्टेप लगाइए, खाना खाइए, वापस आके बैठ जाइए। बिल्कुल बिल्कुल शाजिया साहिबा, बहुत अच्छा लगा आपसे बात करके। सो मच, आपने बड़े अच्छे टिप्स दिए और हम भी अमल करेंगे सब अमल करनासी। शाजिया साहिबा, आपका बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई, और इंशाल्लाह उम्मीद करते हैं कि नाज़रीन को भी ये जो टिप्स हैं ज़रूर पसंद आए होंगे। नाज़रीन, हिते वठंदासीं नंढड़ो ब्रेक खां पोइ मुबशिर ऐं सबा तव्हांजे अॻियां ॿीहर हाज़िर थींदासीं। ऐं तव्हां केॾा न वञिजो, अञा खोड़ सारियूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके करणियूं आहिनि। ज़रूरु। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं खोड़ सारा टॉपिक्स जीअं असीं खणी ईंदा आहियूं। ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿियो अहम टॉपिक आहे जंहिं ते हाणे असीं ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां असां वटि हिकिड़ी बहितरीन लॉयर बि असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। उहा आहे ज़बरदस्ती जी शादी। ज़बरदस्ती जी शादी छो पई कराई वञे, अॼु ॾींहं ताईं इन असीं इशू मां न हुयूं निकिरी सघिया। नाज़रीन, जेतिरियूं शयूं हाईलाइट थियनि पियूं, पर इहे केसिस, इहे शयूं, इहे इशूज़ नथा रुकिजी सघनि। कुझु ॾींहं पहिरियां ख़ैरपुर में बि हिकिड़ो अहिड़ो ई वाक़ियो, हिकिड़ो अहिड़ो ई इंसिडेंट पेश आयो जिते पुलिस नंढी ॼमार जी शादी नाकाम बणाए छॾी ऐं घोट ऐं कुंवार खे तहवील में वरितो वियो। हाणे इहो छापो छो हयो वियो? इहो छापो इन बुनियाद ते हयो वियो, इन बेसिस ते हयो वियो जो कंहिं कंप्लेन कई, जो कंहिं वञी ॿुधायो ऐं इन शादी खे रोकियो वियो। इहे केतिरा ई केसिस असीं रोज़ानो ॾिसूं पिया, असीं न्यूज़ में हाईलाइट बि थींदा आहिनि। मुबशिर, अहिड़ा केसिस तव्हां बि रोज़ ब्रेक कंदा आहियो, पर इहे केसिस रुकिजी नथा सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे। इहो इलाही वॾो मसइलो आहे पाकिस्तान जो, सिंध जो, ऐं वक़्तनि फ़वक़्तनि हिन जे मथां कानून बि ठहनि था पिया। लेकिन बाज़ औक़ात माण्हू, तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में कानून ठहणु, यानी कि कानून त ठाहियो ई इन करे शायदि वेंदो आहे ताकी हुनखे तोड़ियो वञे। इहो माण्हुनि जो हिकिड़ो ज़हन ठही वियो आहे, मिथ ठही वई आहे, इहा हिकिड़ी कॉन्स्पिरेसी हुननि पाण तइ करे छॾी आहे त असांखे कानून तोड़णो ई तोड़णो आहे। हालांकि फोर्सफुली मैरिज जेको आहे इलाही ग़लति इक़दाम आहे कानूनी तौर ते बि। ऐं असां जेकॾहिं दीनी हवाले सां ॻाल्हि कयूं, शरई हवाले सां ॻाल्हि कयूं, त इहो बि ग़लति आहे। वरी हिकिड़ो वॾो मसइलो, जेकॾहिं फोर्सफुली मैरिज को छोकिरो को छोकिरी पंहिंजो को पसंदि जो मामलात करणु था चाहिनि, त पोइ उन्हनि में वरी जीअं असांजे सिंध में मसइला थींदा आहिनि, कारोकारी जा इल्ज़ाम लॻाए करे ॾींदा आहिनि। वरी ख़ासि करे नंढी उमिरि वारा, जीअं हाणे केस थिया आहे, त सबा जेको अव्हांखे केस ॿुधायो ख़ैरपुर वारो, हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन करे रोकराई वई छो जो कंप्लेन कई वई। ऐं खोड़ सारा तव्हां ॾिसो अहिड़ा वाक़ियात हूंदा आहिनि जंहिंजी का कंप्लेन न हूंदी आहे ऐं उहो कामयाबी सां मामलात कंप्लीट थी वेंदा आहिनि। त इहो हिकिड़ो वॾो इशू आहे। इन करे असां अॼु कानूनी मामलत बि हासिलु कई आहे ऐं असां पाण सां गॾु हिकिड़ी जेको आहे वकील साथी खे दावत ॾिनी आहे जेका असांजे मथां हिन मौज़ू जे मथां ॻाल्हाईंदी ताकी असां तव्हां ताईं हुन जे ज़रिए कुझु सुठियूं ॻाल्हियूं पहुचाए सघूं। बिल्कुलु। ऐं असांखे लीगल एड सोसाइटी खां एडवोकेट जॉइन कयो आहे
सबीन असांखे जॉइन कयो आहे ऐं सबीन अंसारी साहिबा खां असीं पुछंदासीं त नंढी उमिरि जी शादी ऐं ज़बरदस्ती जी शादी ऐं हूअं आम शादी में छा फ़र्क़ु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम छा हाल आहे? ठीकु आहियो? तबियत सही आहे सबीन साहिबा? ज़रूरु तव्हां खां असीं पुछणु चाहींदासीं त शादी त हूअं शादी आहे, पोइ उहा ज़बरदस्ती कराई वञे या पाण कई वञे, जीअं लव मैरिज ऐं अरेंज मैरिज असीं खोड़ सारी वीडियोस ॾिसंदा आहियूं त खूह में टपो ॾियणु, अगरि माइट था फिटी करनि त उहा बि शादी आहे, पाण था वञी टपो ॾियूं बि शादी आहे। हीअ ज़बरदस्ती जी शादी खे तव्हां कीअं डिफाइन कंदियो? ॾिसो, ज़बरदस्ती जी शादी माना जबरन कराई वेंदी आहे, माना उन माण्हूअ जी मर्ज़ी शामिल न हूंदी आहे उन में, या दबाव हूंदो आहे, फैमिली प्रेशर हूंदो आहे, उन जी वजह सां उनखे रज़ामंदी शो करणी पवंदी आहे, लेकिन उनजी आज़ादाना रज़ामंदी न हूंदी। ठीकु आहे मैडम, असांखे इहो ॿुधाइजो त हींअर असां पंहिंजे मुल्क में या सिंध में पाकिस्तान जे अंदरि ज़बरदस्ती शादीअ खे कंहिं तरीक़े सां बचाए सघूं था, यानी कि इहे मामला थियनि त पिया, इन जे मथां असांजो कानून छा थो चए? जेकॾहिं कंहिंजी ज़बरदस्ती शादी कराई थी वञे त उन वटि कहिड़ा राइट्स आहिनि जेके उहो इस्तेमालु करे पंहिंजो हक़ हासिलु करे थो सघे? पहिरियों त उहो उनजो राइट, फंडामेंटल राइट आहे त उन सां ज़बरदस्ती न थिए कंहिं बि मामले में। ठीकु आहे, इवन उहा शादी छो न हुजे, सभ खां पहिरियां त इहो बेसिक राइट आहे उनजो। उन खां अलावा बि असां वटि खोड़ सारा लॉस मौजूदु आहिनि, जीअं चाइल्ड रिस्ट्रेंट एक्ट आहे, ठीकु आहे, उन जे तहत वुमन प्रोटेक्शन एक्ट आहे, जेको प्रैक्टिसिस जेके अगेंस्ट, मतिलबु इहे जेके रवायतूं आहिनि उन्हनि जी प्रोटेक्शन जे अगेंस्ट इहो लॉ ठहियलु आहे। रवायतुनि जे नाले ते बेसिकली असां सभिनी सां इहो कुझु थींदो आहे त ज़बरदस्ती शादी कराई वेंदी आहे, छो जो असांजा मिट माइट वॾा इहो सम्झंदा आहिनि त असांजी बि ईअं ई थी, लिहाज़ा असांजे ॿारनि जी बि ईअं थियणु खपे। ऐं पसंदि खे त इंतिहाई बुरो सम्झो वेंदो आहे। पसंदि मतिलबु ॾाढो घटि अमल आहे। हा, पसंदि जी शादी माना सभ खां बुरे में बुरो अमल पसंदि जी शादी आहे। इहो हिकिड़ो माना आम परसेप्शन आहे इहो। हा सबीन साहिबा, असां पाकिस्तान में सूबा आहिनि ऐं सूबनि में ज़ाहिर आहे खोड़ सारी जायुनि ते इहे असीं केसिस ॾिसूं था। असीं पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयूं था या ॿियनि सूबनि जी बि असीं ॻाल्हि करे वठूं, इन पाकिस्तान जी अगरि पूरी जी ॻाल्हि कयूं त असां वटि कहिड़ा लॉज़ आहिनि ज़बरदस्ती शादी जा? अगरि ॾिसो, असां सिंध में बि ॾिठोसीं त अगरि कोई ज़बरदस्ती कंहिं न्याणी जी शादी कराए थो त जेको निकाह पढ़ाईंदड़ आहे उन जी बि सज़ा मुक़ररु कई वई। जी जी बिल्कुलु, तव्हां उनखे थोरो डिफाइन कयो। ॾिसो, चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट आहे न, उन जे मुताबिक़ जेको आहे अगरि निकाह ख़्वान, जेको बि सहूलियतकार आहे, इवन निकाह ख़्वान आहे, वालदेन आहे, इवन दूल्हो आहे पाण, उनखे बि सज़ा थींदी। अच्छा। हा, अगरि अंडर एज ॿार सां शादी थो करे, 8 सालनि जो सज़ा आहे, पैसा या? हा बिल्कुलु, 3 सालनि जी सज़ा आहे ऐं उन खां अलावा जुर्मानो बि आयद थींदो। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। मैडम, इहो ॿुधाइजो असांजी नाज़रीन खे त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में शादी जी जेका कानूनी उमिरि आहे उहा केतिरी आहे, ऐं इनखे जेकॾहिं असां शरई हिसाब सां बि कॉन्टेक्ट कयूं त उहो हिकिड़ो थोरो डिफरेंट शेड अची वेंदो आहे, उन ते इख़्तिलाफ़ बि आया। विच में असां ॾिठोसीं कानून बि ठहनि पिया, नाज़रीन तव्हां बि ॾिठो हूंदो, असां बि तव्हांखे न्यूज़ पहुचायूंसीं, जॾहिं कानून ठहे पियो घटि में घटि उमिरि तय करण वारो, त असांजे मज़हबी हवाले सां इलाही ज़्यादा हिन जे मथां ॻाल्हियूं थियूं त दीन असांखे डिफरेंट राइट थो ॾिए ऐं पाकिस्तान जो कानून डिफरेंट राइट ॾियण जे लाइ वधे थो पियो। त हींअर छा तरीक़ेकार आहे? कानूनी उमिरि केतिरी मुक़ररु थियल आहे? कानूनी उमिरि सिंध में जेका थियल आहे उहा 18 साल आहे, घटि में घटि 18 साल एज हुजणु खपे छोकिरो छोकिरी ॿिन्ही जे लाइ। ऐं बाक़ी सूबनि में, हाणे पंजाब में चेंजिस आयूं आहिनि, उन्हनि 18 करे छॾियो आहे। पहिरियां छोकिरी जे लाइ 16 हुई ऐं छोकिरे जे लाइ 18 हुई, ऐं बाक़ी सूबनि में अञा ताईं उअं ई आहे, 16 आहे ऐं छोकिरीअ जे लाइ ऐं छोकिरे जे लाइ 18 आहे। सही। सबीन साहिबा, ही त असां वटि कानून आया आहिनि ऐं असां वटि केसिस बि अचनि पिया। तव्हां हिकिड़ी लीगल एड सोसाइटी सां तालुक़ रखो थियूं, अहिड़ा केसिस केतिरा हाईलाइट थींदा आहिनि? तव्हां वटि केतिरियूं अहिड़ियूं फ़ोन्स ईंदियूं आहिनि त असांजी मदद कयो? ॾिसो, रिपोर्ट करण वारा इलाही माण्हू घटि हूंदा आहिनि, लेकिन हा, कंप्लेन करण वारा माण्हू तमामु घणा हूंदा आहिनि। असांखे खोड़ माण्हू कॉल कंदा आहिनि, उहे पंहिंजा राइट्स मालूम करण जे लाइ, ऐं इहो बि पुछंदा आहिनि त असां वटि कहिड़ियूं रेमेडीज़ अवेलेबल आहिनि, माना पंहिंजे राइट्स खे हासिल करण जे लाइ। लेकिन रिपोर्ट करण जी उन्हनि में सख़्त न हूंदी आहे, उहे न चाहींदा आहिनि मोस्टली त रिपोर्ट थी सघे, छो जो असांजे ख़ानदान जी बदनामी थींदी, असांजी बदनामी थींदी, इन जी वजह सां। लीगल एड सोसाइटी कीअं कमु करे थी? तव्हांजो फ़ोन नंबर छा आहे? असीं कहिड़ी उते मुआवनत हासिल करे सघूं था तव्हांखे फ़ोन करे? सभ खां पहिरियों मां तव्हांखे पंहिंजो ॿुधायां त असांजो रोल छा आहे। बेसिकली असांजो कमु जेको आहे लीगल एड सोसाइटी खां हटी करे थी चवां। असांजो जेको कमु हूंदो आहे, असांखे कॉल ईंदी आहे 0800 70 806।
या हेल्पलाइन नंबर आहे, इते केर बि माण्हू कॉल करे थो सघे, अमीर गरीब औरत मर्द वार केर बि कॉल करे थो सघे ऐं कानूनी रहनुमाई वठी थो सघे, हर तरह जे मामले में कानूनी रहनुमाई वठी थो सघे। सही, ठीकु आहे। राइट्स रेमेडीज जेके बि अवेलेबल हूंदियूं कानून जे हिसाब सां असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, लीगल एड सोसाइटी सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान में बहितर तरीक़े सां कमु करे रहियो आहे। 2016 खां 2018 खां इलाही ज़्यादा एक्टिव आहे ऐं असां पाण बि ॾिठोसीं त इलाही ज़्यादा केसिस जेके असांजे साम्हूं आया उन्हनि में कानूनी मामलत बि फराहम कई। न सिर्फ़ु कानूनी मामलत बल्कि उन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ बाक़ाइदा उन्हनि माण्हुनि सां गॾु जेको आहे खुले में मिलाए करे हीउ इदारो बीठो रहियो। इन करे अॼु असां तव्हांखे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं, जेकॾहिं तव्हांजे इर्द गिर्द को बि अहिड़ो मामिलो थिए थो जिते तव्हांखे कानूनी मामलत खपे त तव्हां वटि लीगल एड सोसाइटी अहिड़ो इदारो आहे जेको अव्हांजी हेल्प करण जे लाइ 24 आवर्स जेको आहे उहो मौजूदु आहे। त यकीनन तव्हां इन खां फ़ाइदो ज़रूरु खणंदा। मैडम हिकु दफ़ो ॿीहर असां फोर्सफुली मैरिज जे तरफ़ ईंदासीं, तव्हां खां सवाल कंदासीं। अक्सर औकात असां ॾिठो आहे त ज़बरदस्ती जी जेका शादी आहे जॾहिं को छापो वग़ैरह लॻायो वेंदो आहे त असां इहो ॾिठो आहे त घोट खे खणी वेंदा आहिनि, जेल वग़ैरह करे छॾींदा आहिनि। लेकिन बाज़ औकात इहो हूंदो आहे त छोकिरी जी बि ज़बरदस्ती शादी थी कराइजे, छोकिरे जी बि ज़बरदस्ती शादी थी कराइजे, त इन में वालदेन जे मथां बि का सज़ा थी सघे, उनजी गिरफ़्तारी अमल में अची थी सघे। जेकॾहिं को वालदेन अहिड़ी ज़बरदस्ती शादी कराइनि था उन्हनि जे मथां बि का सज़ा मुक़ररु थियल आहे? बिल्कुलु उन्हनि जे लाइ बि सज़ा आहे। ऐं वालदेन हुजनि, निकाह ख़्वान हुजे, इवन घोट हुजे, अगरि घोट बि शामिल आहे त हा, अदरवाइज़ घोट खे बि प्रोटेक्शन मिलंदी, छोकिरी जेका आहे कुंवार उनखे बि प्रोटेक्शन मिलंदी ऐं 7 साल ताईं जी सज़ा थी सघे फोर्स मैरिज जे मामले में। अच्छा, कानून इन हवाले सां छा करे थो? छा कानून जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे? कानून जी कहिड़ी ज़िम्मेदारी ठहे थी इन हवाले सां? ॾिसो, सभ खां पहिरियां त असांजो लेजिस्लेचर जो रोल आहे, उन्हनि जो कमु आहे कानून ठाहिण, लेकिन माण्हुनि जो वॾो रोल आहे। उन्हनि त असांखे राइट्स ॾेई छॾिया आहिनि, लेकिन रेमेडी खे अवॉइड करण जे लाइ असांखे पाण एक्शन खणणो पवंदो आहे। हमेशह असांजो कमु आहे रिपोर्ट करणु। रिपोर्ट न कंदासीं त कानून गर्दिश में न ईंदो। पर रिपोर्ट करण खां पोइ बि कानून देरि सां पहुचे थो ऐं उन्हनि खे कुझु पैसा ॾेई मामिलो ले दावा कयो वञे थो ऐं खोड़ सारा अहिड़ा केसिस बि आहिनि जिते छोकिरी जी ज़बरदस्ती या छोकिरे जी ज़बरदस्ती शादी कराए छॾनि था। ॾिसो, इहो त पोइ करप्शन जो मामलो आहे न, उहो वरी ॿिए तरफ़ हलियो वेंदो। सही, हा, ठीकु, इहो करप्शन जो मामलो। बिल्कुलु ठीकु आहे। असां वटि एॾा खोड़ सारा वाक़िया थियनि था। सबा तव्हां ॿुधायो भला पंहिंजी ज़िंदगी में को अहिड़ो मामिलो ॾिठो ज़बरदस्ती फोर्सफुली मैरिज जे हवाले सां? सिंध में त इहे इलाही ज़्यादा ई शयूं इलाही हाईलाइट थींदियूं आहिनि ऐं मुबशर जॾहिं मां न्यूज़ एंकर हुयमि त मां हुते खोड़ सारा अहिड़ा वाक़िया ॿुधा बि ॾिठा बि ऐं पुलिस हुते पहुती ऐं खोड़ सारा अहिड़ा मामला रोकराया विया। पर हिकिड़ो त मूंखे वाक़ियो यादि आहे जिते घोट पैसा ॾेई करे ज़बरदस्ती शादी करण पई चाही हिकिड़ी 12 सालनि जी न्याणी सां। ऐं उहा जॾहिं मां न्यूज़ पढ़ां पई त यकीन कयो मुंहिंजा गूज़ बॉम्ब्स थी विया ऐं मां सम्झी न पई सघां त हीउ छा वाक़ियो आहे। जेकी हिकिड़ी नंढड़ी ॿाड़ी खे कुंवार करे तयार कयो वियो मुबशर ऐं उन खे जॾहिं हिकिड़ो टिको पारायो, छोकिरी खे ॾाढो शौक़ु हूंदो आहे असांजी मासूम न्याणियुनि खे त असीं टिको पायूं, ऐं जॾहिं हुनखे टिको पारायो पियो वञे त उहो चए पई मूंखां सभु कुझु वठो पर मूंखे छॾियो, मूंखे आज़ादु कयो। यानी कि हिकिड़े न पखी खे जीअं कैद कयो वेंदो आहे उहे फीलिंग्स पियूं अचनि। जी बिल्कुलु ईअं ई आहे। हक़ीक़त तौर ते इहो ई आहे, ॾिठो वियो आहे फोर्सफुली मैरिज में। ॾिसो, तव्हां पूरो ख़ानदान तबाह करे छॾींदा आहियो जॾहिं नंढी जमाड़ में या कंहिं अहिड़े छोकिरी खे तव्हां ज़बरदस्ती जबरी तौर ते जॾहिं तव्हां कनेक्ट कंदव त हो पाण में एडजस्ट न थी सघंदा। जॾहिं हो स्टार्टिंग में एडजस्ट न थींदा त पोइ हुननि जी अचण वारियूं नस्लूं बि डिस्टर्ब हूंदियूं, हो पाण बि डिस्टर्ब रहंदा ऐं पोइ अहिड़ी ज़िंदगी यकीननि कहिड़े कम जी। वरी माण्हू खोड़ सारा ॾिसंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे हिन मामले में कानूनी मामलत न मिलंदी आहे। हालांकि असां वटि लीगल एड सोसाइटी जहिड़ा इदारा मौजूदु आहिनि, लेकिन छो जो माण्हुनि खे अवेयरनेस न आहे त उहे उन्हनि खां का गाइडेंस वठी सघनि, रहनुमाई वठी सघनि। त असां ॾिठासीं खोड़ सारा अहिड़ा केसिस बि थींदा आहिनि, माण्हू जबरी शादी जी वजह सां आपघात करे छॾींदा आहिनि। तव्हां ॾिसो, सिर्फ़ु इन हिकिड़े फ़ैसिले सां तव्हां उन न्याणी जी या उन छोकिरे जो सॼो तव्हां उनजी ज़िंदगीअ जो मामिलो जेको आहे उहो ख़राबु करे छॾियो। त यकीन इन में वालदेन जो बि किरदारु आहे, उन्हनि खे बि को किरदारु अदा करणु घुरिजे। जेके ख़ानदान जा सरपरस्त आहिनि, वॾा आहिनि, जेके बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो बि किरदारु आहे, उन्हनि खे बि अदा करणु घुरिजे। मैडम तव्हां खां सवाल कंदासीं, अक्सर औकात असां ॾिठो आहे त जेके निबेरा थींदा आहिनि सिंध जे अंदरि या जिरगा थींदा आहिनि पंजाब वग़ैरह में बि असां ॾिठोसीं त उन्हनि में बि इहो फ़ैसिलो ॾेई छॾींदा आहिनि त बाबा हाणे तव्हां जेको आहे ॾंड में पोइ झेड़नि में क़बाइली तकरारनि में असां इहे फ़ैसिला ॾिसा
त तव्हांखे जेको हाणे जुर्माने जे तौर ते पंहिंजी न्याणी फलाणे खे ॾियणी आहे। हाणे हालांकि उन्हनि जो खूनी मामलात हूंदा आहिनि, हिक ॿिए जा खून थियल हूंदा, लेकिन जॾहिं सुलह सफ़ाईअ में अहिड़ा मामला थींदा त जेकॾहिं कंहिं जिरगे में पंचायत में अहिड़ो फ़ैसिलो कयो थो वञे त इन में कानून उन्हनि माण्हुनि जे बारे में छा थो चए? ॾिसो, असांजे कानून में पूरी तरह सां प्रोटेक्शन हासिल आहे जी, ऐं जिरगनि जा जेके फ़ैसिला आहिनि उहे गैर कानूनी आहिनि। ठीकु ऐं आहे। सभ खां अहम ॻाल्हि, कंहिं बि सुलह सफ़ाईअ में औरत खे एज़ अ कंपनसेशन ॾियणु कानूननि जुर्म आहे। PPC में उनखे सख़्तीअ सां मना कयो वियो आहे ऐं उनजी सज़ा आहे बाक़ाइदा। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, कम्युनिटी ऐं शहरी जेके असीं सोसाइटी में रहूं था, असीं के किरदार अदा करे सघूं था? अगरि कंहिंजी का ज़बरदस्ती शादी थींदे ॾिसूं पिया, जी। छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, कीअं असीं किरदार पंहिंजो अदा कयूं? ॾिसो, रिपोर्ट करिणो आहे असांखे सभ खां पहिरियां। ठीकु आहे, पहिरियां कोशिशि कबी आहे मुसालियत कराइण जी, सम्झाइण जी कोशिशि कबो आहे माण्हुनि खे। अगरि मामला ठीकु नथा लॻनि त माण्हू बस जे दिन रिपोर्ट कयो वञे, उनखे 15 ते रिपोर्ट कयो, 1122 ते रिपोर्ट कयो, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी या वुमेन प्रोटेक्शन अथॉरिटी ऐं ॿिया बि खोड़ सेल्स ठहियल आहिनि, उते तव्हां रिपोर्ट करे था सघो। सही। ऐं पुलिस में बि रिपोर्ट करे पुलिस में बि करे सघूं था। छा सम्झो पिया जॾहिं असीं रिपोर्ट बि कयूं पिया, या तव्हां जहिड़ा रजिस्ट्रा इदारा, लीगल एड सोसाइटी जहिड़ा इदारा आहिनि, पोइ बि इहे केसिस घणा थी विया आहिनि या हाणे असांखे घणा लॻी रहिया आहिनि त हाणे हाईलाइट थियनि पिया? न, घणा हुया ऐं हाणे बि उअं ई आहिनि। को मामूली हद ताईं का अवेयरनेस आई हुजे त वॾी ॻाल्हि आहे, लेकिन मोस्टली इलाही केसिस आहिनि। छो जो इहो सभु कुझु जेको बि थिए थो न, रवायतुनि जे नाले ते। हा, रवायतुनि जे नाले ते उहे सम्झनि था इहो सही आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। असां ॾिठो आहे सभा अक्सर औकात माण्हुनि जे ज़हननि में न इहे शयूं वेहिजी वियूं आहिनि। त इहा असांजी रवायत आहे। औरत खे क़त्ल करे छॾणु, औरत खे कारोकारी करे मारणु, या वरी ज़बरदस्ती शादी करणु। माण्हुनि पंहिंजी क़ौमी रवायात खे हिननि जो नालो ॾिनो आहे। असांजी क़ौम में त ईअं ई थींदो आहे। हालांकि इहो ज़्यादती आहे मैडम। जेकॾहिं का कंप्लेन कजे थी, इन में पुलिस जो छा किरदारु हूंदो? जेकॾहिं पुलिस खे रिपोर्ट कजे थी त उन खां पोइ पुलिस जो छा किरदारु आहे, उहो कीअं तरीक़े सां उन्हनि जी हेल्प आउट एटलीस्ट ख़बर त हुजे नाज़रीन खे त अगरि पुलिस खे अगरि असीं कंप्लेन कयूं था त उहो किरदारु कीअं अदा करे पाईंदो? बिल्कुलु। इन में इहो आहे त तव्हां जीअं रिपोर्ट कंदव न, उन्हनि जो फौरी तौर ते कमु आहे त उन मौक़े ते वञी करे पहुचनि, उनखे रोकराइण जी कोशिशि कनि। अगरि उहा शादी थिए थी त उनखे बि रोकराइण जी कोशिशि कनि। अगरि शादी न बि थींदी हुजे, ख़बर पई आहे सिर्फ़ु, त उते बि जेको आहे न, उहे माण्हू जेके माना उन सहूलियतकार आहिनि शादी जा, उन्हनि खे अरेस्ट करे थी सघे पुलिस फौरी तौर ते, मतिलबु उहा इंटरवीन करे थी सघे। बिल्कुलु ठीकु आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो इलाही बहितर ॻाल्हियूं असां पंहिंजी वकील शादी सबीन अंसारी सां करे रहिया आहियूं, जेके अवां ताईं पाकिस्तान जे अंदरि थियण वारा कानून, तव्हांजे जेके राइट्स आहिनि, हक़ूक़ आहिनि, उन जे मथां तव्हांखे ॿुधाए रही आहे त तव्हांजा कहिड़ा हक़ूक़ आहिनि। असां बि कोशिशि करे रहिया आहियूं त हर 2-3 ॾींहंनि खां पोइ तव्हां ते बुनियादी हक़ूक़नि जी रसाई जो सिलसिलो ठाहे सघूं, तव्हांखे ॿुधाए सघूं त तव्हांजा बुनियादी तौर ते राइट्स छा आहिनि, उन राइट्स जे मथां तव्हां कमु करे सघो। इन करे जेकॾहिं तव्हां पंहिंजे इर्द गिर्द अहिड़ा मसइला ॾिसो था पिया त खणो हींअर ई फ़ोन ऐं डायल कयो 0800708006 ऐं लीगल एड सोसाइटी खां कानूनी मामलत हासिल कयो। बिल्कुलु। ऐं सबीन अंसारी साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां प्रोग्राम में आया ऐं असांखे बहितरीन एडवाइस ॾिनियूं, ॿुधायो असांखे अहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं जंहिंसां असीं मुआवनत हासिल करे सघूं था। लीगल एड सोसाइटी जहिड़ा खोड़ सारा इदारा, पर लीगल एड सोसाइटी पाण मौजूदु आहे। तव्हांजो वेट आहे, सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो क़दम वधाइणो आहे, मुआवनत हासिल करणी आहे, को मशवरो वठिणो आहे त प्लीज़ कॉल कयो लीगल एड सोसाइटी ॾांहुं। हिते बहितरीन वकील मौजूदु आहिनि जेके तव्हांजी रहनुमाई कंदा आहिनि। हाणे वक़्तु थियो आहे तव्हां खां इजाज़त वठण जो। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अॼु असां तव्हां सां उनवान ॻाल्हायासीं ऐं तव्हांजे मथां अहम ॻाल्हियूं कयूंसीं। इलाही मौज़ूअनि जे मथां गुफ़्तगू थी, तव्हांजी सिहत जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं, तव्हांजे राइट्स जे हवाले सां बि ॻाल्हि कईसीं, ऐं पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि कहिड़ा स्कैंडल्स, करप्शन वग़ैरह जा मामला हली रहिया आहिनि, उहे बि असां तव्हांखे ॿुधायासीं। सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नए उनवान सां गॾु, नए मौज़ू सां गॾु, नई कचहरीअ सां गॾु तव्हां ते ॻाल्हियूं पहुचाईंदासीं। लेकिन फ़िलहालु असां बि छो जो थकिजी पिया आहियूं, 2 कलाक तव्हां सां कचहरी करे, असांखे बि आराम जी ज़रूरत आहे, त हिते असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त। सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात थींदी। मूंखे मुबशिर हुसैन ऐं सभा आबड़ो खे ॾिजो इजाज़त। इंशाअल्लाह वरी ॿिए के ॾींहुं असां तव्हां सां गॾु रहंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।